Assalamualaikum, good evening and welcome to Rang and Bari Sham with me किरण मीर। कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां सर्दियूं इंजॉय कंदा हूंदा, छो त माशाअल्लाह सां कराची में काफ़ी थधि पइजी वई आहे। ऐं उहे माण्हू जेके अॼु बि चवनि था त न असांखे सर्दी कोन थी लॻे या अञा उहा सर्दी नाहे थी, त तव्हांजे लाइ मां इहो हिकिड़ी न्यूज़ खणी आई आहे त तव्हां बेफ़िक्र थी वञो। 18 जनवरी या 23 जनवरी खां वरी जेका हिकिड़ी कोल्ड वेव अची रही आहे, सो उन में तव्हां भरपूर तरीक़े सां इंजॉय करे सघो था सर्दियुनि खे। पर हाणे त मुंहिंजे ख़्याल सां इहा शिकायत असांजी परे थी वई आहे त कराची में सर्दियूं कोन थियूं पवनि या कराची जो वेदर मतिलबु जेको आहे सुठो कोन्हे, पर कराची जो वेदर अल्हम्दुलिल्लाह हींअर ॾाढो बहितरीनु थी वियो आहे अल्लाह जे हुकुम सां। ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार जॾहिं सुबुह सुबुह सां स्कूल वञनि था, मां उन्हनि खे ॾिसां थी त ॾाढो मतिलबु हिकिड़ो थींदो आहे त यार एतिरी सर्दी में ॿार कीअं था वञनि। हिकिड़ो त असांजे स्कूल जो निज़ाम मूंखे अॼु ॾींहं ताईं सम्झ में न आयो आहे। जॾहिं सख़्तु गर्मियूं हूंदियूं आहिनि त जेको आहे स्कूल खुलियल हूंदा आहिनि, ऐं वरी जॾहिं स्कूल जॾहिं बंदि थींदा आहिनि, ऐं वरी जॾहिं बारिशूं हूंदियूं आहिनि, पीक बारिशूं हूंदियूं आहिनि, तॾहिं स्कूल खुली वेंदा आहिनि। ऐं हाणे बि जॾहिं डिसंबर में छुटियूं मिलनि थियूं त हे त अलाए छो मिलंदियूं आहिनि डिसंबर में, हालांकि जनवरी में मोकल मिलणु खपे, छो त हिकिड़ो ई महीनो हूंदो आहे कराची में जेको असां इंजॉय कंदा आहियूं सर्दियुनि खे। 11 महीना असां गर्मी इंजॉय कंदा आहियूं ऐं हिकिड़ो महीनो सिर्फ़ु असां सर्दियुनि खे इंजॉय कंदा आहियूं। ऐं हीउ जेको मौसम आहे अॼुकल्ह जेको आहे, मूंखे ख़बर पइजी रही आहे त किथे किथे जेको आहे बारबेक्यू पार्टीज़ थी रहियूं आहिनि, काफ़ी मतिलबु माण्हू इंजॉय करे रहिया आहिनि। सो अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे, आबाद हुजो, ईअं ई खिलंदा मुस्कुराईंदा रहो ऐं असांजो शो बि ईअं ई ॾिसंदा रहो। सो जीअं व्यूवर्स मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त एंटरटेनमेंट जेको आहे काफ़ी इम्पॉर्टेंट आहे, छो त असां खिलाईंदा बि आहियूं, असां रुआरींदा बि आहियूं, ऐं जेको आहे असां इलाही मतिलबु हिकिड़ा पंहिंजे ड्रामनि जे ज़रिए असां माशरे जी अकासी बि कंदा आहियूं। छो त जेके ड्रामा हूंदा आहिनि बेसिकली असां ॾिसंदा आहियूं जेको बि मुआशरे में थी रहियो आहे, ऐं राइटर जे दिमाग़ में कुझु न कुझु ईंदो आहे त हा हीअ जेका शइ थी रही आहे सही ग़लति XYZ जेको बि आहे, मूंखे हिन ते कुझु लिखणु खपे। ऐं उन खां पोइ वरी जेको ड्रामो उन ते ठहंदो आहे, वरी जेके कैरेक्टर्स हूंदा आहिनि जेके हुन में प्ले कंदा आहिनि, सो इन ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो डिपार्टमेंट बि तमामु अहम आहे असांजी ज़िंदगी में, उहो आहे न्यूज़ डिपार्टमेंट। ऐं न्यूज़ डिपार्टमेंट इन करे अहम आहे छो त हर लम्हे जी ख़बर असांखे पवंदी आहे त सॼी दुनिया में छा थी रहियो आहे, चाहे सुठी का ॻाल्हि हुजे, पॉलिटिक्स खे वठी का ॻाल्हि हुजे, महांगाई खे वठी का ॻाल्हि हुजे, टमाटनि पटाटनि जे खे वठी करे का ॻाल्हि हुजे, महांगाई हुजे, जीअं अटो महांगो आहे, पटाटा महांगा थी विया, बसर महांगा थी विया, रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके शयूं अशिया जेके असां यूज़ कयूं था खाधे पीते जूं, खीर थी वियो या इन टाइप जी जेके बि शयूं हूंदियूं आहिनि, असांखे ख़बर पवंदी आहे न्यूज़ जे ज़रिए। त भई अॼु न्यूज़ में ख़बर पई त सुबुह सुबुह साण पेट्रोल महांगो थी वियो, शॉकिंग न्यूज़। ऐं वरी कॾहिं कॾहिं सुबुह जो इहा ख़बर पवंदी आहे त डिजिट्स महांगा थी विया, लाइट महांगी थी वई वधीक। सो अॼुकल्ह इहे झटका थोरा घटि लॻी रहिया आहिनि, अलाह करे त इहे झटका मज़ीद अॻिते हली न लॻनि, छो त हींअर जेको आहे मिडिल क्लास फैमिली त छा पर हर कोई ई परेशान आहे। सो इन करे मां न्यूज़ डिपार्टमेंट खे तमामु अहम चवंदी आहियां। ऐं असांजा जेके कोलीग्स आहिनि, जेके माशाअल्लाह सां जेके KTN न्यूज़ सां वाबस्ता आहिनि, एतिरनि सालनि खां वठी पंहिंजो कमु करे रहिया आहिनि दिलि सां ऐं जान लॻाए पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी सुञाणप ई KTN न्यूज़ आहे। ऐं माशाअल्लाह सां चाहे सर्दी हुजे, गर्मी हुजे, आंधी हुजे, तूफ़ान हुजे, उहो पंहिंजी ड्यूटी मिस न आहिनि कंदा। ऐं अहिड़ा स्टेजिस ज़िंदगी में हिननि खे फेस करणा पवंदा आहिनि, अहिड़ियुनि जायुनि ते हिननि खे रिपोर्टिंग करणी पवंदी आहे जो असां पाण सोचे करे परेशान थींदा आहियूं त यार असां जहिड़ो माण्हू नथो वञी सघे, हिन रिपोर्टर्स खे सलाम हुजे, हे कीअं उते वेही करे रिपोर्टिंग कनि था। असांजो पंहिंजो कमु त ॾाढो ॾुखियो आहे ई आहे, एक्टिंग का सवली कोन्हे का, एक्टिंग ॾाढी ॾुखी आहे, पर असां खां वधीक जेको ॾुखियो कमु आहे न्यूज़ डिपार्टमेंट जो आहे, रिपोर्टर्स जो आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे। सो अॼु जेको आहे मां पंहिंजी पूरी KTN जी सथ जी तरफ़ां न्यूज़ डिपार्टमेंट खे ऐं असांजे पंहिंजे रिपोर्टर्स खे मां सलाम पेश करणु चाहींदसि त ॾाढो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। ऐं इन्हनि जे ई करे जेको आहे डे बाय डे असांजी KTN न्यूज़ तरक़ी करे रही आहे ऐं उनजो नालो रोशन थी रहियो आहे। सो व्यूअर्स, अॼु असां सां गॾु KTN जो हिकिड़ो
नालेवर शख्सियत, माशाअल्लाह ॾाढो टैलेंटेड आहे ऐं ॾाढी सुठी फैमिली मां बिलोंग करे थो ऐं जेको आहे माशाअल्लाह ॾाढो मेहनती आहे। मां कॾहिं बि उन्हनि खे जेको आहे ईअं फ्री नाहे ॾिठो। जॾहिं बि मां उन्हनि खे ॾिठो आहे त हमेशह का परेशानी, का टेंशन, अॼु हीअ न्यूज़ करणी आहे, अॼु हीअ रिपोर्टिंग करणी आहे, अॼु हेॾे वञिणो आहे, अॼु हेॾे वञिणो आहे। सो तमामु वॾो नालो। सग़ीर चांडियो असां सां गॾु आहिनि, KTN न्यूज़ इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर आहिनि। 5 सालनि खां वठी जेको आहे काविश में बि कमु करे रहिया आहिनि। स्टिल हुननि जी तरक़ी जेको आहे अॻिते हली रही आहे। सो हुननि खे भलीकार कंदासीं, हुननि सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सही? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अलाह जो शुक्र आहे किरण, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजी एॾी सारी तारीफ़ करे छॾी। तव्हां डिज़र्व कयो था ऐं तव्हां मूंखे प्रोग्राम में दावत ॾिनी ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे सलाम चवंदुसि। वालेकुम अस्सलाम। ॿियो ॿुधायो अॼुकल्ह छा थी रहियो आहे, छा करे रहिया आहियो? न्यूज़ रिपोर्टर जी जेका लाइफ हूंदी आहे उहा तमामु बिज़ी हूंदी आहे। हर वक़्तु न्यूज़, हर वक़्तु न्यूज़, कंहिं न कंहिं, छो जो असांजी ड्यूटी अहिड़ी आहे त सुबुह जो जेको आहे उहो सेक्रेटेरिएट, सॼो ॾींहुं सिंध सेक्रेटेरिएट में हुजूं था। उते सिंध सेक्रेटेरिएट जा जेकी मामला हुजनि था, ट्रांसफ़र, पोस्टिंग, करप्शन, XYZ जेके बि सरकारी मामला आहिनि उहे रिपोर्ट करण जी कोशिशि कंदा आहियूं। ख़ासि तौर ते रूटीन खां हटी करे जेके मतिलबु पोएं दरवाज़े मां जेके कमु थींदा आहिनि, जेके ग़लति कमु हुजनि, उन्हनि जी निशानदेही कंदा आहियूं त हीउ ग़लति थिए पियो ऐं उनखे जेको आहे उहो स्टोरीज़ जी शक्ल में पोइ KTN ते बि रिपोर्ट कंदो रहियो आहियां। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कावश में बि रिपोर्ट कयां पियो। 6 सालनि खां तक़रीबन मूंखे 6 साल हले थो कावश में ऐं KTN ते बि मूंखे 4थों साल आहे ऐं बिल्कुलु वॾी दिलचस्पी सां हीउ कमु कयां पियो। माशाअल्लाह। तव्हां कीअं हिन तरफ़ भला आया? तव्हांजी मतिलबु अहिड़ी कहिड़ी हिकिड़ी थिंकिंग हुई जो तव्हां न्यूज़ डिपार्टमेंट जी तरफ़ आया, तव्हांखे ॿी तरफ़ न विया? हालांकि माशाअल्लाह तव्हां गुड लुकिंग आहियो, तव्हां का ॿी फील्ड बि चूज़ करे सघो पिया। शुरू खां वठी मुंहिंजो जेको आहे शौक़ु रहियो आहे न्यूज़ में वञण जो। त मां हिकिड़े ॿिए चैनल ते बि हुयसि, उते बि मां जॾहिं कैमरामैन चवंदा आहिनि फलाणे सां गॾु फलाणो, जॾहिं न्यूज़ जो नालो हूंदो आहे त उते KTN न्यूज़ खणी वियोसि। मतिलबु मां KTN न्यूज़ में अचां। सही। त शुरू मतिलबु 2010 खां वठी जीअं बोर्ड आई, उनखां पोइ मां जेको आहे उते असां गाजूखाड़, कंबर शदाद कोट ज़िलो आहे। गाजूखाड़ हिकिड़ो नंढो शहरु आहे। फ़कीर मोहम्मद लाशारी हिकिड़ो वॾो नालो आहे सहाफ़त जो। उन सां जेको आहे असांजो ॻोठु आहे अलीबख्श चांडियो लॻ, उतां जा असां रहवासी आहियूं। ऐं पोइ 2010 खां पोइ असीं कराची में जेको आहे शिफ्ट थी वियासीं। सही। ज़ाहिर आहे कराची में त मौक़िया जाम हूंदा आहिनि ऐं मुंहिंजो शौक़ु बि रहियो आहे न्यूज़ सां। त सभ खां पहिरीं मूं 2013 में सहाफ़त शुरू कई। ॾाढियूं ॾुखियायूं हुयूं ऐं जॾहिं माना न्यूज़ खे सम्झण बि वॾी ॻाल्हि आहे। पहिरीं मां अॼुकल्ह त काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे शॉर्टकट जे चकर में हूंदा आहिनि, पर जेके फील्ड जा माण्हू ऐं फील्ड खे जेके सम्झनि उन्हनि खे न्यूज़ में कमु करण में तमामु घणो मज़ो ईंदो। त कोशिशि कंदो आहियां त मतिलबु सुठी ऐं बहितर मतिलबु बैलेंस रिपोर्टिंग हुजे ऐं माण्हुनि जा जीअं मसइला हल बि थियनि ऐं मसइलनि जी निशानदेही बि थिए। सही सही, बिल्कुलु हुननि ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयो था। हिते हिकिड़ी कॉल वठी वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी, केरु पियो ॻाल्हाए? हेलो हेलो जी, वहीद राजपुर साहब। जी जी, अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह। जी भा, असां सां गॾु जेको आहे सग़ीर वेठा आहिनि असां सां। हाँ, सगीर त तमामु ज़बरदस्त। सगीर जेको असांजी टीम जो हिसो आहे। जी जी। KTN न्यूज़ काविश 7 जो असांजो साथी नौजवान तमामु जाखोड़ी क़िस्म जो साथी आहे। तमामु जेके कराची में इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर आहिनि उनमें तमामु टॉप 10 में जेकॾहिं अचे थो त उनमें सगीर खे असां जेके रैंको नंबर त नथा विझूं, पर माना उनमें तमामु शानदार क़िस्म जो ऐं सुठी रिपोर्टिंग कंदो आहे। बोर्ड जे इश्यूज़ में जेकी बोर्ड मुतासिरनि जी बहाली जा कम हुया या बोर्ड मुतासिर जेके आवाज़ मुसलसिल जेके इक़्तिदारी ऐवाननि मां जेके फंड्स जी रिलीज़ जेके उनमें शफ़ाफ़ तरीक़े सां फंड्स ख़र्च कनि पिया, पोइ उहे बोर्ड मुतासिरनि जी उनखे सहायता लाइ हुजनि, तरक़ियाती फंड्स हुजनि या जेके ॿियूं ज़ाब्तियूं थियनि पियूं सरकारी ऐवाननि में, उनखे सदाईं सगीर चांडियो जेको आहे वाइफ़ो कयो आहे।
सही ऐं मज़लूमनि जो आवाज़ बणिजो आहे। तमामु सुठो हिकिड़ो इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट आहे सही ऐं मूंखे हिन ते फ़ख़ुरु आहे त मां जीअं टीम जो हेड आहियां, मुंहिंजो जी। सेक्शन जो हुन में टीम जो हिसो आहे मुंहिंजो इहो। सही माशाल्लाह। ऐं मतिलबु बसि सग़ीर ठीकु आहे, ईअं त तव्हां हुनजे कम जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं करे विया, पर सग़ीर सां हिकिड़ो जेको तव्हांजो टाइम स्पेंड थींदो आहे हुन में दोस्ती यारी में इन तरह सां सग़ीर कीअं आहिनि? ॾिसो, दोस्ती निभाइण वारो नौजवान आहे ऐं तमामु सुठो, छा चइजे त दोस्तनि सां मां हाणे छा चवां, तमामु माना मोहबत कंदड़ आहे दोस्तनि सां सदाईं। मूंखे त मां नंढे भाउ जी हैसियत सां मां टीम जी हैसियत सां न, पर सदाईं चइजे त दोस्तनि जो ख़्यालु रखणु, ॾुख सुख में ऐं यादि करणु, ॾुख हुजे ख़ुशी में गमी में सदाईं माना गॾु बीहण वारो नौजवान आहे। सही जी जी हेलो जी जी तव्हां को सवाल कयो पिया त मां चवां थो त तमामु माना हिकिड़ो ॾुख सुख में दोस्तनि सां गॾु बीहण वारो आहे ऐं मुंहिंजो त ज़ाती दोस्तनि में बाद में ऑलरेडी माना कमु करे पियो, पर मां जॾहिं KTN थींदो त मूंखे टीम में मुंहिंजी में शामिल रहियो ऐं पहिरियों मुंहिंजो दोस्त आहे नंढनि भाइरनि वांगुरु आहे। सही 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 तव्हां कुझु चवणु चाहींदव, ॻाल्हाईंदव तव्हां? वहीद जेको तमामु बहितरीनु रिपोर्टर रहियो आहे। मां जॾहिं कराची में आयुसि त हीअ जेको आहे सन TV जी जीजल अख़बार में उहो कमु कंदो हो, तमामु हमेशह नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई कंदो रहियो आहे। सही सही त उनजी महिरबानी आहे, हमेशह सपोर्ट कई आहे। माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू सर, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ऐं वाकई तव्हांखे ख़बर तॾहिं ई पवंदी आहे जॾहिं तव्हांजा जेके कॉलीग्स जेके हूंदा आहिनि तव्हांखे जेको सुठनि लफ़्ज़नि में तव्हांखे जेको आहे प्रेज़ेंट कनि, ऐं मज़ो तॾहिं ईंदो आहे। हिकिड़ो त कॉम्पिटिशन वारो दौरु आहे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे, ऐं कंहिंजे वात मां तारीफ़ ई एॾी मुश्किल सां निकिरंदी आहे। बिल्कुलु, तव्हां जॾहिं मां तव्हांखे चयो जेकी शॉर्टकट जे चक्कर में जेको रिपोर्टर अचे थो न उहो सही तरीक़े सां कमु नथो करे सघे। त मुंहिंजी शुरू खां वठी कोशिशि रही आहे त आउं इन इन्वेस्टिगेशन वारी साइड हुजां ऐं सही तरीक़े सां जेको आहे माण्हुनि खे ॿुधाए सघां थी इशू छा आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूं रिपोर्टिंग में तव्हांखे ॿुधाईंदुसि, कारूंझर वारी हिकिड़ी मूं रिपोर्ट कयो हुयो। कारूंझर जे ॿिए जॾहिं रिपोर्ट मुंहिंजी छपी वई ऐं ॿिए ॾींहं ते बाक़ाइदे सां ईअं ट्विटर ते टॉप ट्रेंड थी वियो ऐं बाक़ाइदे सां मुज़ाहिरा थी विया। कारूंझर हिकिड़ी फितरी सूंह आहे ऐं उनजी मूं रिपोर्टिंग कई। उन जा मतिलबु मूंखे तक़रीबन 15 ॾींहं लॻा उन इन्वेस्टिगेशन करण में। 2 लाख एकड़ ते कारूंझर जेको आहे उहो रेंज आहे सॼी। त अहिड़े क़िस्म जूं जॾहिं तव्हां स्टोरी कयो था, जीअं सिंध जा इशूज़ आहिनि, जाली डोमिसाइल नौजवान जे मतिलबु उन में जॾहिं जाली डोमिसाइल ठाहियो था या PRC जॾहिं ठही वञे थी पोइ नौजवान जे हक़नि ते धाड़ो लॻे थो। त उन्हनि शयुनि खे या जेकी करप्शन जा मामला आहिनि या ख़ासि तौर ते लैंड जा इशू तमामु घणा आहिनि सॼी सिंध में। हमेशह ईअं थींदो आहे जो सरकारी ज़मीन जा जेके आहिनि पहिरीं उनजो रिकॉर्ड साड़ियो वेंदो आहे, पोइ वरी उहो रिकॉर्ड ॿीहर जाली तरीक़े सां ठाहे करे पोइ वरी जेको आहे उहो कंहिं बासर माण्हू जे नाले ते उहा ज़मीन कई वेंदी आहे या प्राइवेट ज़मीन आहे। हिकिड़े सिस्टम तहत उहे ज़मीनूं बि फबायूं वेंदियूं आहिनि। चेक एंड बैलेंस कोई कोन रखंदो आहे। ॾिसो, चेक एंड बैलेंस जॾहिं तव्हांजा मतिलबु मुख़्तलिफ़ माण्हू जेके हुकूमती धुर जा हुजनि या बासर माण्हू अनऑफिशियली वारा जेके हुजनि त उहे जॾहिं हिन में मुलविस हुजनि त पोइ इहे सॼा सिस्टम जेके आहिनि पोइ उन्हनि में रिकॉर्ड खे बाहि बि लॻाईंदा आहिनि पाण। मूं रिपोर्ट कयो पहिरीं मतिलबु साल खनि थी वियो आहे त मंगो पीर में बाहि लॻी रिकॉर्ड खे। त मंगो पीर में जॾहिं इन्वेस्टिगेशन थी त उहो रिकॉर्ड पाण साड़ियो वियो हो ऐं रिकॉर्ड खे उन्हनि बाहि ॾिनी ऐं जॾहिं उहो रिकॉर्ड खे जॾहिं बाहि लॻी त उहो विसाइण दौरान बि उन्हनि रिकॉर्ड खे ख़राबु करण जी कोशिशि कई वई। त अहिड़े क़िस्म जा जेके मामला आहिनि या इहो वरी रिकॉर्ड चोरी बि थींदो आहे। तव्हां त उहो ॿुधो त पर सरकारी रिकॉर्ड चोरी बि करे वेंदा आहिनि। मलीर जे गडाप में जेको आहे उहो रिकॉर्ड चोरी थी वियो, उन्हनि जी बि इन्वेस्टिगेशन थी त हुननि ॼाणी वाणी चोरी कयो। त अहिड़े क़िस्म जा मामला जेके आहिनि उहे मां हमेशह रिपोर्ट कंदो रहियो आहियां। जाली डोमिसाइल हुजे, सिहत जा इशूज़ हुजनि, सॼी सिंध में सिहत जा इशूज़ आहिनि, तालीम जा इशू आहिनि, मुख़्तलिफ़ पब्लिक हेल्थ, आरो प्लांट्स, थर वारे पासे जेका आहे उते ग़िज़ाई किलत जो इशू आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे इदारात कमु कंदा आहिनि, उन्हनि जो लाभ छा हासिलु थिए थो आवाम खे।
त उन्हनि शयुनि खे मां जेको आहे आवाम ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां। पर सही तव्हां इहो ॿुधायो त तव्हां एतिरियूं शयूं हिकिड़े सेकेंड में असांखे ॻणाए त छॾियूं, पर तव्हांखे छा थो लॻे त इन्हनि सभिनीनि शयुनि ते वाक़ई कमु थी रहियो आहे? ॾिसो तव्हांखे कागज़नि में त शयूं इहे मिलंदियूं जेके मूं उतां हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त सॼी सिंध में हाणे जॾहिं ॿोॾि आई त आरो प्लांट्स मतिलबु मिठे पाणी जी फ़राहमी माण्हुनि खे, त आरो प्लांट्स जेके लॻल हुया उन्हनि ते हाणे हिकिड़ा ॿोॾि आई, सॼा आरो प्लांट्स ॿुॾी विया। त उन जे बावजूद बि तव्हांखे हिननि जे कागज़नि में उन ते ख़र्चु ॾेखारिजो त हीअ असांजा हलनि पिया। ज़मीनी हक़ीक़तूं पाण जेकॾहिं उते वेंदासीं त उहे बंदि आहिनि, कई सालनि खां बंदि आहिनि। ईअं ई हर हंधि जेको आहे तव्हांखे स्कूल बि ईअं ई मिलंदा, स्कूल तव्हांखे जेको आहे उहो ॿुधाईंदा त हीअ हलनि पिया, पर उते उस्ताद जेके आहिनि ड्यूटी नथा कनि, उहो वॾो इशू रहियो आहे। हाणे थोरो एक्शन जेको आहे सरदार शाह जी हिदायतनि ते उहो एक्शन बि थिए पियो। ऐं तालीम जी ज़ाहिर आहे उन ते मुंहिंजे ख़्याल में कंप्रोमाइज़ न हुजणु घुरिजे, ट्रांसफ़र पोस्टिंग बाक़ाइदे सां शिफ़ाफ़ तरीक़े सां थियणु घुरिजे, तॾहिं असांजी जेका उहा तालीम बहितर वारे पासे थींदी। न पोइ पॉसिबल न आहे जॾहिं तव्हां सिफ़ारिश ते उस्ताद लॻाईंदो ऐं अहिड़े क़िस्म जा मामला, मतिलबु तव्हांखे सिहत ऐं हेल्थ बल्दियात इन ते त टच ई न करणु घुरिजे, तॾहिं असां हीअ सभु लोड़ियूं पिया सॼी सिंध जी आवाम। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। हिते बि कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भेण, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। मोहम्मद अनवर बलो जांगान खां ॻाल्हायां पियो। काफ़ी ॾींहनि खां पोइ मूं सां ॻाल्हायो आहे। जी 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 बिल्कुलु, काफ़ी टाइम खां पोइ कॉल कई आहे तव्हां। जी जी अॼु काफ़ी ॾींहनि खां पोइ तव्हां सां कॉल कई आहे। हींअर असां लाइट मसां आई आहे जो असां तव्हांखे कॉल कई आहे। ओहो सही, लाइट जो ॾाढो मर्ज़ आहे, हिकिड़ो लाइट कोन्हे, गैस कोन्हे, ॾाढो इशू आयो। बसि वॾो इशू आहे, पर हाणे असां वरी ॿाहिरां बि चयूं त असां लाइ वरी वॾो माना इशू लाइट जो ई हूंदो आहे। सो अॼु तव्हांजो प्रोग्राम ॾिठुमि पिए त वरी मुंहिंजो हाणे तव्हां सां ॻाल्हायां। काफ़ी ॾींहनि खां वठी तव्हां सां माना इहो कोन मां ॻाल्हायो आहे असां। तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह तमामु असांखे वणंदो आहे ऐं तव्हां महिमान ईंदा आहिनि उहे बि जेको आहे माशाल्लाह तमामु सुठा ऐं सुझल माण्हू हूंदा आहिनि। उनजे करे महिमान जी ख़बर कोन्हे त केरु आहे जेको असां सां गॾु अॼु इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर आहिनि KTN न्यूज़ जा सग़ीर चांडियो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम भाउ। साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे साईं? अलाए शुक्र अदा, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, महिरबानियूं। तव्हांजी जेको आहे सो इहो ॿुधोसीं त तव्हां जेको राइटर पण आहियो, पण सहाफ़ी वग़ैरह आहियो। बिल्कुलु भाउ, मां कावश जो रिपोर्टर आहियां, कराची में इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर कावश ऐं KTN जो। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजो महिरबानियूं। तव्हां सां ॻाल्हाइण थियो असांजो, वॾी महिरबानी भाउ। अलाह से तव्हांखे सिहत तंदुरुस्ती ॾींदो। अलाह तव्हां अॼु जे प्रोग्राम खे हमेशह सलामत रखंदो ऐं जेको बि आहे ॿुधे अभी। थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ऐं वाकई अनवर भाउ तव्हां अॼु कॉल कई, ॾाढो सुठो लॻो। ईअं जेके बि असांजा रेगुलर कॉलर्स, जेके पुराणा कॉलर्स आहिनि, जेके अॼुकल्ह कॉल नथा कनि, त आई कैन अंडरस्टैंड त मतिलबु किथे लाइट जो इशू आहे, किथे छा मसइलो आहे, पर जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले त तव्हां असांजे प्रोग्राम में बिल्कुलु शामिलु थींदा कयो। स्पेशली सीनियर सिटीज़न जेके असांजा शहदाद कोट मां कॉल कंदा हुआ, अहमद नवाज़ लाशहरी भाउ, तव्हां काफ़ी टाइम खां कॉल न कई आहे। तव्हांजी ख़ैर ख़ैरियत मालूम करणु चाहींदसि, तव्हांजी तबियत ठीकु आहे ऐं तव्हां जल्दी जॾहिं बि मतिलबु जल्दी छा जॾहिं बि तव्हांखे टाइम मिले ऐं तव्हांजो जेकॾहिं असांजो प्रोग्राम ॾिसो था त ज़रूरु असांजे प्रोग्राम में शामिलु थिजो। वक़्तु आहे ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, बे तव्हां सां हाज़िर आहियूं। शोभी भाई बि असांखे जॉइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम शोभी भाई। अस्सलाम वालेकुम किरण। कॉपी कैट। हाँ ये तो खैर दिल से दिल को रहा और इसमें कॉपी बिल्कुल नहीं की, मुझे तो पता भी नहीं था। नहीं, आप मेरी कॉपी करके आए। आपने पूछा होगा, जरूर अम्मी से पूछा होगा कि किरण आज कौन से कपड़े पहन रही है। मजाक कर रही हूँ। आप हर लिबास में अच्छी लगती हैं माशाल्लाह। थैंक यू, थैंक यू। और ये बात एक बात होती है कि काम करते करते केमिस्ट्री मिल जाती है। अच्छा है, फिजिक्स नहीं मिलती। वो बड़ी मुश्किल से मिलती है। वो बड़ी मुश्किल से मिलती है। और कैसे हैं आप? तबीयत कैसी है आपकी? ठीक है, बहुत शुक्र है अल्लाह का करम है। बड़ा अभी बीच में ख़राब हो गई थी लेकिन फिर अब सही हो गई। जाहिर है बड़ी बहुत सारी चीज़ें छोड़नी पड़ती हैं जो बड़ा मुश्किल है,
आज भी मेरा बड़ा दिल कर रहा था, गाजर का हलवा बना था तो ओए होए मैं वो गाजर खा का जाऊं उसको हलवा। किसी तरह लेकिन फिर मैंने कहा नहीं भाई काम भी नहीं करना है। एहतियात एहतियात बहुत जरूरी, खाएं लेकिन कभी कभी खाएं, अपने लिए फीका बनवा लिया करें ना। हाँ तो फायदे क्या है फिर नहीं तो जिंदगी का मजा तो मीठे में करना। मीठे में अपनी जगह है, लेकिन सेहत भी तो है ना। सेहत भी तो है, तो कोई बात नहीं, ज़िंदगी के इतने साल अच्छे से गुजारे भी तो हैं, उसमें सब कुछ खाया, सब कुछ पिया, मौज की, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अब अगर थोड़ी सी परहेज़ करनी पड़ रही है तो कोई बात नहीं, कुछ टाइम ज़रूरी होता है। और परहेज़ इंसान अपने लिए, अपने प्यारों के लिए करता है। बेशक बेशक, कल के लेसन का लगता है असर हुआ है। हुआ तो नहीं है क्योंकि मुझे पता है मां नसीहत तो कंदी रहंदी आहे न, हालांकि हुआ कंहिंखे न कंदी आहियां, हर कोई जेको आहे पंहिंजो पाण ई ॾिसंदो आहे, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे तव्हां हिकिड़ी सुठी एडवाइस ॾेई सघो था। सो शोभी भाई खे मां अक्सर एडवाइस ॾींदी रहंदी आहियां, पोइ अमल करणु न करणु इन्हनि जो कमु आहे, लेकिन मुझे लगता है कि आपने एडवाइस पे अमल किया है। बिल्कुल ऐसी बात नहीं है, ज़रूरी नहीं है कि बड़े ही अच्छे एडवाइस देते हैं, कभी कभी छोटे भी अच्छी बातें करते हैं और अच्छी बात को ऑब्जर्व करना चाहिए। मैंने बेहतियाती करी, मेरी तबीयत ख़राब हो गई, आपने मुझे नसीहत करी, दूसरों ने बोला, मेरे ऑफिस कोलीग्स जितने भी उन्होंने, मेरे दोस्तों ने कि भाई मत करो अपने साथ, तो ये है 2-1 दिन फिर जिसे कहते हैं एहतियात करिए, फिर आपके सामने हूँ। जज़ाकल्लाह, ज़बरदस्त, खुश रहें, आबाद रहें। और हमारे साथ आज सहीर हैं, तो सहीर के साथ कभी आपकी मुलाकात ऑफिस में या मुलाकात बिल्कुल रहती है जी, बिल्कुल रहती है, क्यों नहीं रहती है। और ये हमारे बहुत प्यारे कैमरामैन डीओपी उनके भाई भी हैं। तो ये तकरीबन सारे भाई माशाल्लाह से टैलेंटेड हैं और सहीर भाई से रहती है सलाम दुआ, लेकिन क्योंकि ज़ाहिर है हम इंटरटेनमेंट में ये अलग हैं, तो थोड़ा सा डिपार्टमेंटल एक ज़्यादा क्लोज नहीं है ये। तो जीअं शोभी भाई ॻाल्हि कई त असांजो जेको सीनियर कैमरामैन डीओपी अमीर चांडियो, उन्हनि जा भाउ आहिनि सहीर। सो इहा ॻाल्हि मां तव्हांखे व्यूअर्स ज़रूरु चवणु चाहींदसि त काफ़ी टाइम पहिरियां ताईं मूंखे बि ख़बर कोन हुई, तव्हां यकीन कयो 12 साल थी विया मूंखे हिन फील्ड में, ठीकु आहे। ऐं अमीर सां माशाल्लाह मां इलाही कमु कयो आहे, ऐं जंहिं टाइम कशिश ते मां होस्टिंग वग़ैरह कंदी हुअसि त अमीर उन में असां सां गॾु हूंदो हुयो, ख़ादिम मेतलो ऐं अमीर सम्झो त मुंहिंजा टीम मेंबर्स हूंदा हुआ, जीअं अमानला चांडियो मुंहिंजे टीम मेंबर्स आहिनि। त मूंखे इहा ख़बर ई कोन हूंदी त सहीर हिननि जो भाउ आहे। इहो हाणे जॾहिं मां वापसि 8 सालनि खां पोइ जॾहिं हाणे आई आहियां न, हे 2 साल पहिरियां मूंखे ख़बर पई आहे। हालत चेक कयो त तव्हां हिननि जा भाउ आहियो। ऐं कंहिं इतफ़ाक़ बाइद में ईअं चई छॾियो त उहो जेको अमीर जो भाउ आहे, मां चयो अमीर जो कहिड़ो भाउ आहे हिते, मूंखे ख़बर ई कोन्हे का, चई सहीर जो अथसि न्यूज़ में। मां चयो अच्छा, मूंखे न आहे ख़बर। सो काफ़ी माण्हुनि खे शायदि इहा ख़बर न आहे। तक़रीबन न्यूज़ जे माण्हुनि खे ख़बर आहे त मुंहिंजो भाउ आहे, ऐं काफ़ी जेके एंटरटेनमेंट जा दोस्त आहिनि, पीर साहब थी वियो या काशिफ भाई, ख़बर ई हूंदी उन्हनि खे सभु। बाक़ी काफ़ी ॿुधाए मां हिते ईंदो घटि आहियां, असांजो कमु आहे फील्ड में, सुबुह जो सिंध सेक्रेटेरिएट, सॼो ॾींहुं ख़बरनि जी ॻोल्हा में, का वॾी एक्सक्लूसिव स्टोरी जे चक्कर में सॼो ॾींहुं ऑफिसनि में। अहिड़ी कहिड़ी हिकिड़ी चटपटी ख़बर तव्हांखे मिलंदी आहे सिंध सेक्रेटेरिएट मां? उते त करप्शन खां अलावा ॿियो कुझु हूंदो ई कोन्हे। उहो ई त ख़बर आहे त करप्शन एतिरी आहे छो, असां कॾहिं सुधरंदासीं? ॾिसो, जॾहिं तव्हांजा इदारा जेकी करप्शन जे ख़ात्मे लाइ कमु कंदा हुजनि, उहे पाण करप्ट थी वञनि, उनजा जेके उन में जेके अमलदार आहिनि, उहे पाण जेके आहिनि करप्शन कनि, त उनजो सुधारो कीअं ईंदो? त ज़ाहिर आहे हाणे मां एंटी करप्शन ते ईंदुसि, त एंटी करप्शन डिपार्टमेंट ठहियलु आहे, उन जो कमु आहे त करप्शन जो ख़ात्मो आणिजे। पर उनजी तक़रीबन उन्हनि जूं 3 कमेटियूं ठहियलु आहिनि, एंटी करप्शन कमेटी 1, एंटी करप्शन कमेटी 2, 3। हिकिड़ो चीफ सेक्रेटरी जी सरबराही में थींदी आहे, पोइ ऐं ॿियो 2 जेका आहे उहो कमिश्नर कराची जी सरबराही, या मतिलबु हर डिवीज़न जो कमिश्नर, ऐं 3 जेका कमेटी आहे उहा समूरा DCs कंदा आहिनि। त उन में ग्रेड वाइज़ जेके आहिनि उहे रखियल आहिनि। 17 ग्रेड खां मथे जेके ऑफिसर आहिनि, उन्हनि जेकी करप्शन जी इल्ज़ाम हेठि आयल आहिनि, उहे चीफ सेक्रेटरी मंज़ूरी ॾींदो आहे त इन्हनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कयो वञे या इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। त हीअ असल में इहे इदारा जेके आहिनि, जंहिं मक़सद लाइ ठाहिया वञनि था, उन मक़सदु उनजो लाभ जेको आहे हासिलु नथा कनि। त उहे हाणे तक़रीबन 3 सालनि खां कराची में एंटी करप्शन कमेटी 2 जो इजलास न थियो आहे। कमिश्नर कराची वटि ॼण टाइम ई नथो हुजे। छा कराची में जेके आहिनि उहे गैर क़ानूनी अॾावतुनि जो जेको आहे इहो सिलसिलो छा बंदि थी वियो आहे, या जेके लैंड जा इशूज़, ॾिस केॾा इशूज़ आहिनि। कराची तव्हां मलहीर वेंदव, मलहीर वारे पासे ज़मीननि ते कब्ज़ा थियनि था, रिकॉर्ड में हेराफेरी थिए थी,
उन्हनि जा केस नथा ठहनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी जेका आहे उहा ग़लति उन ही NOC जारी कंदा आहिनि त ॿिनि जी अगरि उन्हनि खे फिलोस जी इजाज़त हूंदी त टियों बि ठाहे वठंदा आहिनि। इन सां पोइ जेके आहिनि उहे इशूज़ पैदा थींदा आहिनि त पोइ कॾहिं कॾहिं वॾो को हादसो बि थी वेंदो आहे बिल्डिंग्स जो। चवां थी हींअर सॼो इंक्रोचमेंट थी वियो आहे, सॼो कराची हींअर जेको बि आहे कब्ज़ा माफ़ी आहे। हींअर कराची जो कोई अहिड़ो एरिया मुंहिंजे ख़्याल में न हूंदो जिते कब्ज़ो न हूंदो। ऐं इन्हनि खे NOC ॾियण वारो आहे केरु? मूंखे तॾहिं ॾींहं त इहा सम्झ में ॻाल्हि कोन आई आहे। NOC केरु थो ॾिए इन्हनि खे? सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, इदारो ठहियलु आहे, उनजो DG अलॻि हूंदा आहे, सब डायरेक्टर ADs, त उहे उन्हनि जी सॼी मिली भगत हूंदी आहे। उहे जेके आहिनि इन्हनि खे ग़लति तरीक़े सां NOCs ॾींदा आहिनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदे सां जेका आहे रिश्वत ज़रिए त उहा तव्हां वञी ठाहियो। असांजो शो ॾिसंदा हूंदा ॾाढो मतिलबु उहो चवंदा हूंदा त असांखे असांजो हॉट टॉपिक खणी वेठा आहिनि। कॉल वठणु चाहींदसि, उन खां पोइ कंटिन्यू था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे तव्हांजो किरण? जी वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजो गेस्ट आयो आहे सगीर चाडियो साहब, सभ खां पहिरियों त मां सलाम कंदुमि साईं खे। साईं ख़ुशि आहियो तव्हां? वालेकुम सलाम भाउ, ख़ैर तव्हां ठीकु आहियो? साईं तव्हां तमामु सुठा रिपोर्टर आहियो। तव्हांजा मां काविश में बि पढ़ंदो आहियां ख़बरूं। तव्हां तमामु सुठी रिसर्च कंदा आहियो ऐं KTN ते बि ॾिसंदो आहियां। तव्हां खां हिकिड़ो सवालु पुछिणो सर। जी जी भाउ। सर तव्हांखे हिन में काफ़ी टाइम थी वियो आहे ख़बरूं ॾींदे ऐं जेको आहे KTN ते बि ॾिसूं था, तव्हांखे काविश में बि पढ़ूं था। अहिड़ी कहिड़ी ख़बर हुई जेके ॾींदे तव्हांखे माना लाइव बीपर ॾींदे तव्हांखे वॾो ॾुख थियो हुजे, ऐं अहिड़ी कहिड़ी ख़बर हुई जेको तव्हांखे ॾींदे वॾी ख़ुशी थी हुजे? हिकु सवाल में माना 2 सवाल आहिनि तव्हांखे। बिल्कुलु तव्हांजे सवाल जो जवाब त तव्हांखे मिले थो, पर असां बि तव्हांखे जेको आहे न ॾाढो ॾिसंदा आहियूं ऐं माशाल्लाह तव्हां बि शोज़ वग़ैरह ॾाढा सुठा कंदा आहियो ऐं तव्हांजा गाना ॾाढा सुठा हूंदा आहिनि। ऐं मां तव्हांखां इहो सवाल करणु चाहींदसि त अहिड़ी कहिड़ी मॉडल आहे जंहिं तव्हांखे जेको आहे तंग करे रुआरियो, ऐं अहिड़ी कहिड़ी मॉडल आहे जंहिं तव्हांखे ख़ुशी ॾिनी? मूंखे हर मॉडल ख़ुशी ॾिनी आहे, रुआरियो कंहिं बि न। पर तव्हां रुआरींदा आहियो अॼुकल्ह। कंहिंखे बि न रुआरियो। जी बस मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु द वन एंड ओनली काशिफ अघाणी ऑन द कॉल आहिनि। वेलकम थी कयां मां तव्हांखे काशिफ। सगीर तव्हां मूंखे कोन सुञातो जॾहिं मां तव्हांखां न बिल्कुलु काशिफ भाई, मां तव्हांजो फैन आहियां। तव्हांजो ज़बरदस्त आवाज़ आहे ऐं तव्हांजा कॾहिं कॾहिं मां गाना बि जेको आहे उहो कॉपी कंदो आहियां। अरे वाह, त पोइ गानो बि ॿुधंदासीं सही त। उन ॾींहुं तव्हां मूंखे मैसेज बि कयो, चए मूंखां भलो तव्हां था ॻायो। पर काशिफ हिकिड़ो गानो बि थी वञे, काशिफ हिकिड़ो गानो बि थी वञे। सगीर जी पसंदि। सगीर कहिड़ो गानो ॿुधायां तव्हांखे? कोई पहिरियां सनम न हूंदो हुयो। हाय 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 हाय। आजा सगीर हिन जवानीअ में तोखे कहिड़ो दुख लॻे? अञा त शादी बि न कई। इहो ई त दुख आहे। उन्होंने सगीर ॻायो बि इहो गानो, इहो पंहिंजे स्टेटस ते रखियो। मां लिखियुमि सगीर खे ॾाढो भलो ॻायो, तव्हां मूंखां भलो ॻायो। मां ॻारायांसि थी, हाणे त आयो त आहे न, मस्त मस्त आयो। असल में मूंखे काशिफ भाई गानो ई सिर्फ़ु इहो ई यादि आहे न। ॿियो मूंखे गानो यादि कोन्हे। पोइ नालो सनम त न आहे? लॻे थो त सनम खां डक हणी वई अथसि। हलो तव्हां गानो ॿुधायो हाणे। हा, सगीर लाइ स्पेशली ऐं तव्हांजे लाइ किरण। थैंक यू थैंक यू। कोई पहिरियां सनम न हूंदो, कोई भी गम न हूंदो। पंहिंजो गानो ई विसरी वियो छा? मूंखे कोई भी गम न हूंदो, कोई पहिरियां सनम न हूंदो, मूंखे कोई भी गम न हूंदो। वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त। थैंक यू काशिफ, थैंक यू। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ऐं माशाल्लाह मल्टी टैलेंटेड असांजो डायरेक्टर, सिंगर, मतिलबु माशाल्लाह छा ॻाल्हि कजे काशिफ अघाणी जी। काशिफ तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं असांजो दोस्त बि आहे जी। उनजा गाना अक्सर मां ॿुधंदो रहंदो आहियां। जॾहिं कॾहिं बि
फ्री थींदो आहियां त गाना हिन जा ॿुधंदो रहंदो आहियां। बिल्कुलु तमामु बहितरीनु आवाज़ अॼुकल्ह त असां ॿुधूं ई काशिफ खे था छा कयूं असां वटि कोई ऑप्शन बि कोन्हे कोई अलाए काॾे विया ॿिया सिंगर जेके हूंदा हुआ लॾे विया काॾे विया ख़बर ई कोन्हे का ऑफिस में बि वेठा हूंदा आहियूं त काशिफ खे पकड़े ईंदा आहियूं काशिफ गानो त ॿुधाए बोर था थियूं। काशिफ जो आवाज़ तमामु बहितरीनु आहे ऐं सुठो ॻाईंदो आहे, टैलेंटेड आहे ऐं नौजवान माण्हू आहे। नौजवान न चओसि वरी जेको आहे तव्हां जेको मूंखां चवराइण चाहियो था न उन ते काशिफ भाई नाराज़ थी वञे त न चओसि जवान न चओसि वरी न सीरियस थी वञे। असल में माण्हू बाबा पंहिंजी उमिरि हमेशह भली मर्द हुजे या औरत उमिरि हमेशह लिकाईंदा आहिनि। सो काशिफ भाई बि उमिरि लिकाईंदो हूंदो न तॾहिं इन जे करे मां इन शइ में आदत हिनजी सुठी आहे जो जेको बि चवंदो आहे सची चवंदो आहे। अच्छा हा एज पंहिंजी ॿुधाए चुकी अथई पर अञा जवान न चओसि। अच्छा हा बसि चओसि जेको आहे ठीकु आहे न त वरी न सीरियस थी वञे ऐं हिनजी सीरियसनेस जेको आहे न ॾाढी गले पइजी वेंदी आहे। न अलाह ख़ुशि रखेसि काशिफ भाई तमामु बहितरीनु माण्हू आहे तॾहिं सचो माण्हू आहे सची ॻाल्हाईंदो आहे हमेशह। बिल्कुलु 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 सही असां अॼु इलाहियुनि शयुनि ते डिस्कस कंदासीं ऐं जेको आहे हाणे त ॼण सम्झो त स्टार्ट वरिती आहे इंजण अञा हाणे गरम थी आहे। सो मां चाहींदसि त असां थोरो करप्शन ते ॻाल्हायूं थोरो स्कूल्स ते ॻाल्हायूं तालीम जे हवाले सां ॻाल्हायूं सिहत खाते ते ॻाल्हायूं ऐं स्पेशली हीअ जेको बोर्ड वारो जेको टाइम आयो ऐं उन खां पोइ जेको असुलु जेको मरहलो हूंदो आहे रिहेबिलिटेशन जो। बिल्कुलु। सो मूंखे इहो ॿुधायो त इहो कमु स्टार्ट थियो आहे सर्वेस त थिया आहिनि ख़बर पई आहे पर छा उहो कमु स्टार्ट थियो आहे? ॾिसो तमामु वॾी हिकिड़ी तबाही वारी बोर्ड आई बरसाती बोर्ड। हिननि पहिरीं त सिंध हुकूमत ख़ासि तौर ते इरीगेशन जी जेका आहे न उहा प्लानिंग न हुई त जून जुलाई में जॾहिं अॻकथी कई वई त बरसातूं अचनि पियूं ऐं बरसातनि खे ॾिसंदे हिननि खे पहिरीं प्लानिंग करणु घुरिजे आहे पाणी खे कहिड़ो रस्तो ॾियारणो आहे छा आहे त उन्हनि प्लानिंग न कई पोइ हंधा हंधा गारा लॻा ऐं सिम नाला जेके आहिनि उहे टुटी पिया। असल में सालनि खां ईअं हर साल ईअं थींदो आहे इरीगेशन जो खाटी जी मद में पैसा ई ख़र्चु ॾेखारे छॾींदा आहिनि जॾहिं अहिड़े क़िस्म जी आफ़त अची वेंदी आहे त पोइ हिननि जी कारकर्दगी ज़ाहिर थी वेंदी आहे त उहो ख़र्चु थिए किथे थो। असल में पुछाणो जिते न हूंदो आहे न उते अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि इहे मामला जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा आहिनि। त तव्हां ॻाल्हि कई रिहेबिलिटेशन जी रिहेबिलिटेशन अञा ताईं अमली तौर ते जेको आहे बहाली जो कमु किथे शुरू न थियो आहे त असल में 20 लख घर जेके आहिनि उहे सिंध में तबाह थिया बोर्ड सबबु। हिन वक़्तु जनवरी जिन जो महीनो चवंदा न त बाक़ाइदा सां केॾी सर्दी आहे ऐं हिते कराची में घटि पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में तमामु वॾी सर्दी आहे ऐं उहे 20 लख ख़ानदान उन्हनि जा घर जेके आहिनि उहे तबाह थी विया। हाणे उहो टेंट हिननि विरहाया किथे कंहिंखे मिलिया आहिनि कंहिंखे न मिलिया आहिनि त उहे टेंटनि में जेका आहे उहो खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि कंहिंखे जिन खे टेंट न मिलिया आहिनि। त हिननि सर्वे सॼी कई 300 मुंहिंजे ख़्याल में 30 अरब रुपयनि जो हिननि सॼो हिकिड़ो प्लान ठाहियो हुयो प्रोजेक्ट हुयो वर्ल्ड बैंक उनखे 110 अरब रुपया ॾियणा आहिनि। अञा ताईं कंहिंखे बि किस्त जेका आहे उहा जारी न थी आहे हिन वक़्त ताईं। 3 लख रुपया फ़ी जेको आहे उहो मतिलबु ख़ानदान खे ॾियणा आहिनि जिन जो घर मुकमल तौर ते तबाह थियो और जिन जो पार्शली जेको आहे घर तबाह थियो आहे उनखे 1 लख रुपया उन्हनि खे ॾियणो आहे। त इहे अञा इनखे मुंहिंजे ख़्याल में त घणो टाइम लॻंदो। जॉइंट हिकिड़ी सर्वे थी उहो सर्वे वारो बि कमु जेको आहे तक़रीबन आख़िरी मरहले में आहे त इहो 3 नवंबर ताईं मुर्ज़ाबाब ऐलान बि करे चुको हो सिंध काबीना उनजी मंज़ूरी बि ॾिनी त नवंबर ताईं इहे असां ॾींदासीं। नवंबर गुज़री वियो डिसंबर जनवरी में बि जनवरी बि ख़तमु थियण वारो आहे। जनवरी में बि हीअ पे जेका आहे की पहिरीं किस्त न ॾींदा। पहिरीं किस्त हिननि खे 50,000 रुपयनि जी ॾियणी आहे त हिननि वटि असल में एतिरा पैसा बि कोन्हनि त वर्ल्ड बैंक खां 110 अरब रुपया उन्हनि खे उन्हनि मां अचणा आहिनि। ॿिया डोनर्स खां पैसा हिननि खे मिलणा आहिनि। कुझु सिंध हुकूमत जेको आहे उहो उन में हिसो मिलाईंदी तॾहिं वञी एतिरो थींदो पर 330 अरब तमामु वॾी जेका उहा रक़म आहे उन में हीअ थोरो अञा ताईं लिखपढ़ वारे चकर में लॻा पिया आहिनि। हिननि हिकिड़ी कंपनी ठाही इम्प्लीमेंटेशन एंड कोऑर्डिनेशन वारो सेक्रेटरी उन कंपनी जो CEO आहे उन पंहिंजे उन में माण्हू बि कुझु हायर थिया आहिनि पर हिन वक़्तु ताईं रिहेबिलिटेशन वारो कमु उहो किथे बि हुकूमत जेको आहे उनजो नज़र न पियो अचे मूंखे अमली तौर ते। अञा हीउ महीनो बि उनखे लॻी वेंदो थी सघे फेबरवरी जी 15 तारीख़ खां पोइ वञी इहे शुरू थियनि। ॿियो उनखां अलावा एग्रीकल्चर जो हिकिड़ो हिननि प्लान आंदो हुयो
त हर जेका अब खातेदार खे जेको जिन जे नाले ते ज़मीन आहे उन्हनि खे 5,000 रुपया ॾियणा आहिनि इन्हनि खे। सही। त जीअं हू ॿिज जी मद में कणिक पोखनि इहो उन्हनि जी तबाही थी, छो जो तक़रीबन 550 अरब जे लॻभॻि जेको आहे उहो सॼी ज़राइत तबाह थी वई आहे। त ख़रीफ़ जो सॼो फसल तबाह थियो त रबी जो सभिनी खां पहिरीं फसल वॾे में वॾो जेको आहे उहो कणिक जो आहे। त उन कणिक जी ॿिज जे मद में हिननि खे 5,000 रुपया हर खातेदार खे फ़ी एकड़ ते ॾियणा आहिनि। उहो बि अञा ताईं हिननि जो प्रोजेक्ट जेको आहे कीअं की हिकु हंधि ते जेको आहे माना कंप्लीट प्रोजेक्ट उहो न थियो आहे अञा ताईं। मतिलबु अञा ताईं उनजी बि सर्वे हले पई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए उन्हनि खे पैसा ॾियणा आहिनि इन्हनि खे हर खातेदार खे। त उन्हनि वटि असल में माज़ी में ईअं थियो आहे जो का अहिड़ी वॾी सर्वे न थी आहे। हालांकि ईअं न आहे जो डिपार्टमेंट न हुजनि, उन डिपार्टमेंट बि आहिनि, उन्हनि में मुलाज़िम बि आहिनि, ब्यूरो ऑफ स्टेटिक्स ऐं उनखां अलावा रेवेन्यू डिपार्टमेंट आहे, उन्हनि जी रेवेन्यू जी ज़मीननि जी जेका आहे उन्हनि खे डेटा हुजे। इहे सभु डेटा जेका आहिनि उहा इन्हनि वटि मौजूदु न आहे सिंध हुकूमत वटि। तंहिं करे इहा सॼी नए सिर डेटा ठहे पई, इन करे थोरो डिले थिए पियो इहो कमु। अफ़सोस ई सिर्फ़ु इन ई ॻाल्हि जो थींदो आहे जो इंसान पंहिंजे घर में सही सलामत वेठो आहे, वरी ही हिकिड़ी कुदरती आफ़त हूंदी आहे न, उनखे जेको असां सबर करे वेंदा आहियूं। पर ही छा चवां मां, कुदरती आहे, हथरादू आहे, असांखे न आहे ख़बर असल हक़ीक़त छा आहे। पर जेको हू ग़रीब ग़ुरबो जेको आहे, जिन वटि एतिरा वसाइल न आहिनि जो हू पंहिंजा घर ठाहे सघनि वरी सां, हिकिड़ी जमा पूंजी इंसान जी जेका हुन सॼी पंहिंजे घर ते हणी छॾी, उन खां पोइ हाणे हुन वटि कुझु बि कोन्हे, हू ज़ीरो आहे। त छित विझराए छॾियां, भित खणाए छॾियां, कमिरो ठाराए छॾियां, छा कंदो माण्हू? सर्वेस त थिया आहिनि पर कॾहिं हुन ते इम्प्लीमेंटेशन थींदी इन जो कुझु ख़बर न आहे अञा ताईं। इंसान परेशान आहे, उहे माण्हू स्पेशली परेशान जेके घरनि में हूंदे सूंदे बि परेशान, पर जेके उहे माण्हू जेके रोड्स ते अञा ताईं टेंट्स में जेके वेठल आहिनि, हेॾी सारी सर्दी आहे, अॼु बि हू परेशान हाल वेठा आहिनि, जिन खे पूरो कंबल बि कोन्हे को मथे ते, पूरी का चादर बि कोन्हे उन्हनि खे, का सवड़ कोन्हे का उन्हनि जे लाइ। असां घरनि में वेही ॾकूं था, हू त खुले आसमान वेठा आहिनि, पर अलाह जी चादर बि उन्हनि जे मथां लाज़मी हूंदी, ईअं न आहे। बेशक अलाह वारिस आहे सभिनीनि जो, अलाह साईं मददगार आहे, उही पंहिंजे हिफ़्ज़ो मान में सभिनीनि खे रखे, बसि अलाह साईं हिदायत ॾिए सभिनीनि खे। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं मां ब्रेक खां पहिरियां जेको आहे यादि कयो हुयो असांजा सीनियर सिटीज़न आहिनि, रेगुलर कॉलर अहमद नवाज़ लाशारी भाउ, ऐं उन्हनि जी कॉल बि अची वई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। दी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अजी खैर आहे, मां अहमद नवाज़ लाशारी जो बिल्कुलु बिल्कुलु मां तव्हांखे यादि अॼु बि कयो, तव्हांजी कॉल खां पहिरियां यादि कई त असांजी देर न कई न, मुंहिंजी भेण अलाह तोखे हयाती ॾे। बसि बसि पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा कयो, ऐं मूंखे तव्हांजी ॾाढी फ़िक्र हुई, मां चयो अलाह ख़ैर करे। बराबरि, मां मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, हाणे मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, मगर तव्हां नालो खयो। मां पहिरियां बि तव्हांखे इलाही भेरा तव्हांखे यादि कयो आहे, मां उहो ई सोचींदी हुयसि त काॾे हलियो वियो मुंहिंजो भाउ, काॾे हलियो वियो। अलाह साईं तव्हांखे सिहत ज़िंदगी अता करे, अलाह साईं तव्हांखे सिहत ज़िंदगी अता करे। वॾी महिरबानी, तव्हां वॾनि जी दुआऊं असांखे हमेशह खपंदियूं आहिनि। आमीन आमीन, अल्लाह से तव्हांखे बि ख़ुशि रखे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ॾाढो सुठो लॻो तव्हां कॉल कई। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, थैंक यू। माशाअल्लाह, तव्हांजो आवाज़ु ॿुधी अॼु मूंखे दिलि खे सुकून मिलियो, मूंखे ॾाढी तव्हांजी फ़िक्र हुई, ऐं जेको आहे मां सोचींदी हुयसि त तव्हां फ़ोन नथा कयो, अलाए तव्हांजी तबियत ठीकु आहे अलाए न, पर अल्लाह साईं तव्हांखे जेको आहे आबाद रखे, अल्लाह साईं तव्हांखे सिहत हयाती वारी ज़िंदगी अता करे। तव्हां जहिड़ा सीनियर जॾहिं कॉल कंदा आहिनि, यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, मुंहिंजो दिलि ख़ुशि थी वेंदो आहे तव्हां सां ॻाल्हाए करे। तव्हांजी दुआऊं मिलंदियूं आहिनि, तव्हां सां ॻाल्हाइणु मिलंदो आहे, तव्हां एतिरी इज़त ॾींदा आहियो, एतिरो प्यारु ॾींदा आहियो, उन जे लाइ वॾी महिरबानी तव्हांजी। सो सग़ीर, जीअं त हाणे लैंड माफ़िया बि आहे हिते, ऐं ॻोठनि में त अञा वधीक इहे शयूं आहिनि। सिंध जे जेका आहे सरकारी ज़मीननि ते जेको कब्ज़ो थिए थो न, उन में मुख़्तलिफ़
इदारा मतिलबु इदारनि जा माण्हू मुलविस हुजनि था। इहो मुमकिन ई न आहे जो हिकिड़ो लैंड ग्रेबर जेको आहे उहो लैंड माफ़िया ईअं ॾीठे जो कब्ज़ो करे वञे। उहो हिकिड़ी ऑर्गनाइज़ तरीक़े सां इहो कब्ज़ो थींदो आहे। मतिलबु हिन वक़्तु बि रेवेन्यू डिपार्टमेंट जी सरकारी ज़मीन ते कब्ज़ो आहे, फॉरेस्ट जी ज़मीन ते कब्ज़ो आहे, इरिगेशन जी ज़मीन ते कब्ज़ो हूंदो आहे। अहिड़ा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जूं जेके मिल्कियतूं आहिनि न उन्हनि जे सरकारी इमारतनि ते बि कब्ज़ा आहिनि। जेके रिटायर्ड थी विया आहिनि ऑफिसर, इहो वरी अलॻि सां मतिलबु कब्ज़ो आहे। रिटायर्ड ऑफिसर थी विया आहिनि उहे बि अञा ताईं सरकारी मतिलबु घरनि में रहनि था। त हीअ जेका आहिनि उन में इहे पोइ बाअसर माण्हू हुजनि था, पोइ उनखे हुकूमती जेका उहा सपोर्ट हुजे थी कंहिं माण्हू जी, कंहिं MPA जी, कंहिं वज़ीर जी, पोइ उन सपोर्ट तहत इहे माण्हू जेके आहिनि उहे कब्ज़ो कनि था। ख़ासि तौर ते कराची जो ओलह ज़िलो वेस्ट उते तमामु इहो घणो इशू हले थो। ऐं ॿियो मलीर में, मलीर तमामु वॾो जेको आहे ज़िलो आहे ऐं उते जेका आहे एराज़ी जे हिसाब सां उते माण्हुनि जा मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कब्ज़ा थियनि था, सोसाइटियूं ठहनि थियूं ऐं उन्हनि खे न अलॉटमेंट न कंहिं ॻाल्हि जी, न उन वटि डॉक्यूमेंट्स कुझु बि न, उहे पोइ सोसाइटियूं ठाहिनि था, पोइ कब्ज़ा थियनि था। पोइ वरी कॾहिं कॾहिं अदालत जो हुकुम बि अची वञे थो, जीअं नस्ला टावर ॾिस केॾो ठही वियो, उहो बि किरी पियो। पर सॼी कराची में त आहे ई जेको आहे उहो लैंड माफ़िया ऐं इहे इमारतूं जेके आहिनि उहे ईअं कोन ठहियूं आहिनि। हालत ॾिसो, मां सोचींदी आहियां अॼु बि कॾहिं कॾहिं त इहा एॾी वॾी इमारत ठही वई, एतिरे अरसे खां हुन में माण्हू आबाद हुया, पंहिंजी फैमिलीज़ खे वठी करे रहनि पिया, कोई शादी करे नओं आयो हूंदो, कंहिंजी हिते शादी थी हूंदी या का न्याणी हितां रुख़सत थी हूंदी शादी करे। मतिलबु हर इंसान ॾिसो न, तव्हां जंहिं वक़्तु घर इहे ड्रथा पे उन वक़्तु का हिकिड़ी फैमिली जी हिकिड़ी ख़ातून हुई, माई हुई, जेका उते बेहोश थी वई, जी मुंहिंजी सॼी जमा पूंजी बिल्कुलु तीअं हाणे असां वटि कुझु बि कोन्हे। असल में इहो उन वक़्तु करणु घुरिजे आहे जेॾी महिल इहो ठहे पियो। भई जंहिं वक़्तु NOC पास थी उन वक़्तु इहे अदालतूं इहे सभु शयूं किथे हुया, इदारा किथे हुया जेके इन्हनि खे जाॻाइनि हा त भई ही त जेको आहे गैर कानूनी आहे। हाणे जेके सोसाइटियूं ठहनि थियूं या जेके अहिड़े क़िस्म जा नस्ला जहिड़ा प्रोजेक्ट ठहनि था, उहो उन ते नज़र रखण जी ज़रूरत आहे न। हिन वक़्तु सभु अदालतूं, इदारा, नेब, एंटी करप्शन, मतिलबु हर सरकारी इदारो उहे सभु हिन वक़्तु ख़ामोश आहिनि। त जेके इलीगल कमु थियनि था, मतिलबु जेके ज़मीननि ते कब्ज़ा कनि था, पोइ इहे जॾहिं सॼो टावर ठही वञे थो, पोइ कंहिं न कंहिं अंदाज़ में जेको आहे उहो जेकॾहिं उन्हनि जी डील नथी थिए त पोइ जेको आहे इहे अहिड़े क़िस्म जा मामला। कुझु माण्हू अहिड़ा बि त वेठल आहिनि जो ग़लति खे जेको आहे सही साबित करे पेपर वर्क में अॻिते जेको आहे कन्वे करे। अहिड़ा बि आहिनि। मां तव्हांखे शुरू में जीअं ॿुधायो न त जीअं हाणे मलीर गडाप में रिकॉर्ड चोरी थी वियो, हुन हाणे चोर अहिड़ा सियाणा आहिनि जेकी उहो मतिलबु रजिस्टर्ड बि चुराए वञनि था, सॼो सेल सर्टिफिकेट जो, ऐं वरी ठपा बि चुराए वञनि था। उन्हनि खे चोरनि खे इहा बि ख़बर आहे त ठपा किथे पिया आहिनि। त इहो सॼो सिस्टम उहो ई हुयो। इंक्वायरी थी, उन इंक्वायरी में उहो साबित थियो त उतां जो मुख़्तियारकार मिलियल हुयो, तपेदार, उन्हनि जे ख़िलाफ़ केस बि दाख़िल थियो। इहा चोरी त उहे आहे कोन, इहे सॼो इन ज़मीन फबाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि। त पोइ इन जे करे जेके इहे सभु जेके रेवेन्यू जा, पुलिस, एंटी इंक्रोचमेंट, सभु मूरा इदारा जेके आहिनि जेके इन सां लाॻापियल आहिनि, उन्हनि जी जेको आहे उहो हेल्प खां सवाइ जेको आहे उहो ई इंक्रोचमेंट जेका आहे उहा ई न पई थिए। त इन्हनि में वॾी माफ़िया जेका आहे उहो लैंड माफ़िया हिकिड़ो माण्हू न हूंदो आहे, इदारा उन्हनि सां मिलियल हूंदा आहिनि। इदारनि जा माण्हू जेके आहिनि उन्हनि सां, उन्हनि जी मदद सां। हाणे तव्हां वेंदव न M9 ते, असां वेंदासीं, ॿिन्ही पासनि खां तव्हांखे सोसाइटियूं मिलंदियूं। सुपर हाईवे खां तव्हां उते सोराब ॻोठ खां जामशोरे ताईं वेंदव त ॿिन्ही पासनि खां सोसाइटियूं ठहियल शुरू थी वियूं आहिनि। हाणे उन्हनि खे हिन वक़्तु केरु न पियो चवे त सोसाइटी ठहनि पियूं, छा उन्हनि खे सरकारी अलॉटमेंट आहे बि या न आहे, यको ठहंदियूं वञनि थियूं। उते असल में इन सरकारी ज़मीननि जा बि इन ते इशूज़ आहिनि। इन ते मूं ऑलरेडी लिखी चुको आहियां, इन ते हिकिड़ो मुंहिंजो आर्टिकल बि लिखियो हुयो ऐं इन ते मुंहिंजी वॾी हिकिड़ी रिपोर्ट बि शाया थी कावश में। त इहे फार्म 7 खां फार्म 2 ते, हाणे फार्म 2 ते इहे मतिलबु दाख़िला ई न आहे इन्हनि जी सोसाइटीज़ जी सॼा। पर माण्हुनि सां हिन वक़्तु फ्रॉड थिए पियो। माण्हू उते जेके आहिनि उहे प्लाट बि ख़रीद कनि पिया, ऐं जॾहिं इहो सॼो कार्रवाई जॾहिं शुरू थींदी अदालत जी, जॾहिं को हुकुम अची वेंदो, पोइ इहो माण्हू परेशान बि थियनि था। त ईअं जेको आहे हिकिड़े सिस्टम तहत ज़मीनूं फबायूं वञनि थियूं। उहो लैंड माफ़िया जा माण्हू उन में सिस्टम
असां जेके आहिनि कोई कंहिंजे बारे में न सोचींदो आहे न, हर कोई पंहिंजे बारे में सोचींदो आहे। हिकिड़ो इंसानु आहे केॾी जेको आहे हिकिड़ी ख़्वाहिश रखे थो त मां पंहिंजी ज़मीन वठां, वरी हुन ते घर ठारायां, वरी हुन ते आबाद थियां, पंहिंजी हिकिड़ी फैमिली स्टार्ट कयां, ॿारनि खे सुठो मुस्तक़बिल ॾियां, पर वरी ख़बर पवे थी त हीउ जेको आहे कब्ज़ो आहे, माफ़िया आहे हिकिड़ो, ऐं हीउ तव्हांखे छॾिणो पवंदो, केॾी तकलीफ़ थिए थी हुन टाइम। बिल्कुलु उन्हनि माण्हुनि खे बि सोचणु घुरिजे, पहिरीं उन्हनि जा कागज़ चेक कनि ऐं अहिड़नि प्रोजेक्ट में जेका उहा ख़रीद फ़रोख्त न कनि। मतिलबु जेकी तव्हां प्लाट वठो था त उन्हनि जा प्रोजेक्ट्स जा के तव्हां पहिरीं चेक कयो डॉक्यूमेंट्स, त उन्हनि खे पहिरीं इहो सोचणु घुरिजे। मुंहिंजे मतिलबु बाक़ी त हाणे ज़ाहिर आहे सॼी सिंध में जेको आहे उहो फ्रॉड त हले थो पियो। चवंदा आहिनि न दज्जाल ईंदो, रावण मरी वियो, पर मां चवां थी रावण दज्जाल अॼु बि मौजूदु आहिनि। इहे हिन धरती ते वसियल आहिनि, अॼु बि मौजूदु आहिनि इंसाननि जी शिकिलनि में, जेको एॾो मतिलबु करे वेठा आहिनि, ज़ुल्म करे वेठा आहिनि। बहरहाल अलाह साईं हिदायत ॾिए सभिनीनि खे, इहे ॻाल्हियूं त कंदा ई रहंदासीं। तव्हांखे म्यूज़िक सां बि ॾाढो शौक़ु आहे माशाल्लाह, तव्हां गानो बि काशिफ जो ॻाईंदा आहियो। बिल्कुलु हिकिड़ो ई यादि आहे, हाणे असां ॿुधणु चाहींदासीं, छो जो असां अहिड़ियूं ॻाल्हियूं करे करे थोरो बोर थी वियासीं, हाणे असांखे एंटरटेनमेंट खपे। काशिफ जो बसि 2-3 सिटूं ईअं मूंखे ईंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं, जॾहिं अकेलाई में मतिलबु यादि कंदा आहियो सिंधी असेंबली में वेठो हुयुमि, उते इहे गाने 2-3 सिटूं मूं ॻायूं हुयूं त काशिफ भाई चए यार इहो त गानो मौजो आहे। ॿुधायो। कोई पहिरियां सनम न हूंदो हो, मूंखे कोई बि गम न हूंदो हो, कोई पहिरियां सनम न हूंदो हो, मूंखे कोई बि गम न हूंदो हो, मूंखे कोई बि गम न हूंदो हो। ज़बरदस्त, माशाल्लाह, इहो टैलेंट बि आहे त बाक़ी आवाज़ सुठी आहे तव्हांजी। बस जेको आहे कॾहिं कॾहिं इहो फीलिंग अची वेंदी आहे। शौक़ु थियो त इहो बि मतिलबु हिकिड़ो स्टार्ट कयां, पंहिंजो कोई चैनल या कुझु गाना ठाहे करे ईअं रखंदो वञा? न, मूं कॾहिं बि इहे न कयो आहे, ऐं न वरी मूंखे इन पासे शौक़ु आहे, बल्कि हीअ सुठी फील्ड आहे, अचणु घुरिजे। पर मुंहिंजो शौक़ु हमेशह न्यूज़ सां रहियो आहे, ऐं न्यूज़ सां मूं लगाव करे जेको आहे दिलचस्पी सां। सिंगिंग जी तरफ़ अचणु खपे, न्यूज़ जी तरफ़ अचणु खपे? ॿई जेके आहिनि उहे इदारा सुठा आहिनि, ज़ाहिर आहे ॿई जेके आहिनि उहे शोभा जेके आहिनि उहे सुठा आहिनि, ऐं हर कंहिंजी माण्हू जी पंहिंजी पसंदि हूंदी आहे, ऐं मुंहिंजी पसंदि जेका आहे न्यूज़ वारे पासे जी आहे, ऐं न्यूज़ सुठो शोभो आहे, माण्हुनि खे अचणु घुरिजे। पर मतिलबु शॉर्टकट वारे चकर में शॉर्टकट वारे चकर में न अचणु घुरिजे उनखे। जेको बि अचे महिनत सां, ऐं मुंहिंजी त हुन में मास कम्युनिकेशन बि थियल आहे उर्दू यूनिवर्सिटी में, त इहे समूरियूं शयूं जेके आहिनि उहे सिखी करे पोइ अॻिते वधी बिल्कुलु पोइ न्यूज़ में मज़ो बि अचे थो। ज़बरदस्त, वाकई हिकिड़ो डिफरेंट हिकिड़ो इदारो आहे ऐं डिपार्टमेंट आहे, ऐं हुन में कमु करण वारा जेके बि असांजा कॉलीग्स आहिनि हिते, सभु सुठा आहिनि, बहितरीन आहिनि, ऐं दिलि लॻाए महिनत करे रहिया आहिनि। सो हींअर शोभी भाई की तरफ हलदासी। शोभी भाई क्या सुना रहे? हाँ किरण, मिजाज बड़ा अच्छा है ना? हाँ, परेशानी अपनी जगह, बीमारियाँ अपनी जगह, मिजाज बड़ा अच्छा है क्योंकि आज मेरी उनसे मुलाकात हो गई फिर से। हाँ जी, ठीक 4:10 पे बात हो गई। आए हाय, फिर से। तो ये कहते हैं ना मैच्योर मोहब्बत। हाँ, मैच्योर मोहब्बत हो गई। आए हाय, यानी आज फिर उनसे मुलाकात हो गई आपकी? ओहो। तो उनसे अक्सर हो ही जाती है मुलाकात। अब बस फ़र्क इतना है, उस वक्त मैं कुछ और था, अब मैं मामू हूँ, मामू बन चुका हूँ, तो बस ये फ़र्क है। बाकी सगीर भाई बहुत अच्छा गाया आपने, और इसमें कोई शक नहीं कि आप दोनों भाई, जितने भी भाई हैं, सब टैलेंटेड हैं। अमीर भी बहुत अच्छा गाता है, मुझे उसकी आवाज़ अमीर घर में गाता है। अच्छा, मैंने नहीं सुनी उसकी आवाज़, इसको मैं किसी दिन पकड़ के बैठाऊंगी। और मैं उसके पीछे भी लगा रहता हूँ, अमीर खुदा के वास्ते कोई गाना कर लो, अपना ट्रैक कर लो, तुम ज़्यादा हिट हो जाओगे, क्योंकि ये तो कुदरत की देन होती है। सही बात है। तो इसी बात पे फिर
ज़माने भर की बातें उनसे कह दी, ज़माने भर की बातें उनसे कह दी, जो कहना चाहिए था वो कहा नहीं। हो लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। ओ लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। वो सच में प्यार था या बचपना था, वो सच में प्यार था या बचपना था। मोहब्बत हो गई थी क्या पता नहीं। ओ मोहब्बत हो गई थी क्या पता नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। वो मुझको लग रहा था प्यार मेरा, वो मुझको लग रहा था प्यार मेरा। वो जैसा लग रहा था वैसा था नहीं। वो जैसा लग रहा था वैसा था नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। रोया था बिछड़ने पर मैं उनके, न रोया था बिछड़ने पर मैं उनके। मगर हाँ जिंदगी में पर हंसा नहीं। मगर हाँ जिंदगी में फिर हंसा नहीं। लगाया दिल बहुत पर दिल लगा नहीं। वाह जी वाह, दिल से गाना निकला है आज। मुलाकात जो हो गई, ऐसी मोहब्बत करते क्यों है जो फिर दिल ही नहीं लगता, फिर हंसा नहीं जाता? क्यों ऐसी मोहब्बत क्यों होती है? नहीं, मैं तो सामने हंसते ही रहता हूँ, मैं बहुत खुश हूँ। हाँ, सीरियस बात है। हाँ, नहीं वैसे एक बात कह रही हूँ, ऐसा क्यों होता है? ये जो है ना, ये बड़ी मैं थोड़ी सी वजाहत करूँ खुल के।
नाराज तो कोई भी नहीं। ये चिचड़ मोहब्बत होती है, चिलविली मोहब्बत। अजीब सी शायरी, तेरे हाथ का काश में कंगन होता, मैं तेरे बालों का गजरा होता। भाई क्यों होता, मतलब ये ना इंसानी मोहब्बत है। हाँ, इंसानी रहो, गजरे ना बनो। और वैसे भी जो अल्लाह रब्बुल आलमीन हमारे लिए करते हैं बहुत अच्छा होता है, जो हमारे लिए बेहतर होता है। जोड़े आसमान पे बनते हैं, ये सब कहने की बातें, हाँ जी वही बेहतर होता है। ये अफसानवी बोल रहा था, अफसानवी बातें, मैं भी भूल गई, उर्दू आ नहीं रही है, मैं कोई बात नहीं, लेकिन अफसानवी बातें होती हैं कि मैंने यूं कर लिया तो मैंने यूं हो लिया, वो हो लिया, ऐसा कुछ भी नहीं है। कुछ नहीं होता, मोहब्बत कुछ भी नहीं होती। असल मोहब्बत जेका थींदी आहे न, पंहिंजी ज़ाल सां, पंहिंजे मुड़ुस सां जेका थिए थी न, उहा ई असल मोहब्बत थिए थी। जेका पंहिंजी औलाद सां, पंहिंजे माउ पीउ सां थिए थी, उहा ई असल मोहब्बत आहे। ऐं जेका हिकिड़ी इज़त, हिकिड़ो प्यार जेको असां पंहिंजे दोस्तनि में जेको हूंदो आहे, उहा ई असल मोहब्बत हूंदी आहे। बाक़ी जेके फज़ूलियात जंहिंखे हूंदियूं आहिनि न, इन्हनि में न पवणु घुरिजे। इन में सवाइ रुसवाई जे ॿियो कुझु बि न हूंदो। बिल्कुलु ईअं आहे, ईअं आहे न, तव्हां बि लॻे थो कई आहे। इहो त फितरी अमल आहे। कैसा कई आहे, केरु आहे भला? बसि इहो फितरी अमल आहे। ऐं हर इंसान जेको आहे चाहींदो आहे त मोहबत कजे त सही, पर पोइ उन अॻिते अमल बि त कजे, अॻिते बि त वधिजे। बिल्कुलु, इंशाल्लाह असां उमेद रखूं न, दावत खाइण ईंदासीं न पोइ। हाँ, तमाम जल्द कंदुसि इंशाल्लाह। ये मेरा भाई मतलब भाभी कंफर्म आहे न असांजी? अञा इहो नथो चई सघां। तव्हांजी तरफ़ां, हुननि जी तरफ़ां? मुंहिंजी तरफ़ां। ईअं न चओ न। हाँ, न इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो। मां तव्हां लाइ दुआ कंदसि इंशाल्लाह। बल्कि शो खां पोइ सभई तव्हां लाइ दुआ कंदासीं, इज्तिमाई दुआ कंदासीं। जी वक़्तु आहे ब्रेक जो, करे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। न ब्रेक जो वक़्तु न आहे थियो, पोइ छो इशारा कयव मूंखे? कॉल आहे, अच्छा पोइ ईअं चओ न, मां सोचियो था ब्रेक। कंफ्यूज़ था कनि, ॾिसो था, हिकिड़ो शालीन भनोट जेको बिग बॉस में कंफ्यूज़, हिकिड़ी हिते मां कंफ्यूज़। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, कहिड़ा हाल आहे, ख़ैरियत? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? महिरबानी, महिरबानी जुड़ो जो करे। जी। छा चवणु चाहींदो भाउ? छोबी भाई का ॻाल्हाए जो। जी ॻाल्हायो। हेलो। छोबी भाई क्या हाल है? बाबा खुश आया, आप बताओ कैसे हैं? ठीक हैं? मेहरबानी। आप प्रोग्राम देख रहे हैं? हाँ, मैं यही बहुत खुशी की बात है कि आप प्रोग्राम देख रहे हैं, हमें दुआएं करते हैं। कोई फरमाइश है उर्दू में तो बताइएगा। हेलो। मोहम्मद रफी का गाना सुनाओ कोई। किसका गाना? मोहम्मद रफी। ठीक है, बिल्कुल एंड में तव्हांखे ॿुधायूं था। थैंक यू बाप, इन ख्याल रखिजो। अल्लाह हाफिज़। देखें, आज पहली दफ़ा मेरे भाई ने जो ना फरमाइश की है, और इनकी फरमाइश आपने पूरी करनी है शोभी भाई। जी मोहम्मद रफ़ी साहब का गाना। हाँ बिल्कुल सुनाइएगा, क्योंकि वरना ये जब भी कॉल करते हैं सलाम दुआ करके, ये समझ गए कि उन्होंने तमाम आर्टिस्टों के गानों की रेड लगाई है। एक मोहम्मद रफ़ी बचे। मत लगाइएगा, नाराज हो जाएंगे सब। अच्छा सहीर, इहो ॿुधायो त माशाल्लाह तव्हां पाण पढ़ियल लिखियल आहियो, हिकिड़ी सुठी फैमिली में बिलोंग कयो था, पढ़ियल लिखियल फैमिली आहे, पढ़ाई केतिरी ज़रूरी आहे? पढ़ाई तमामु हर इंसान तमामु ज़रूरी आहे, ऐं पढ़ाई ॾे ध्यानु ॾियणु घुरिजे हर माण्हू खे। पर असांजे जेको आहे उहो तालीम थोरो आहे घटि। असां वारे इलाइक़े में बि तालीम घटि आहे, छाकाणि जो हिकु त गुरबत वारे पासे जे करे जेको आहे माण्हू पढ़ाई वारे पासे घटि जेको आहे उहो ध्यानु ॾिए थो। ऐं ॿियो त वरी उहे सहूलियतूं बि नथियूं हुजनि। जेका प्लानिंग थियल आहे, हिकिड़ो स्कूल जेको आहे किथे आहे, त डिग्री कॉलेज किथे आहे, त उन हिसाब सां जेको आहे माण्हुनि प्लानिंग थियण जी बि ज़रूरत आहे। हिन ते त स्कूल जेके आहिनि उहे वेझा हुजणु घुरिजनि, ऐं यूसीस लेवल ते। ऐं ॿियो त तालीम जे हवाले सां जेका आहे उहा ख़ासि पॉलिसी न आहे आई, जेकॾहिं आई बि आहे त उन ते इम्प्लीमेंट न थियो आहे माज़ी में। त तालीम जेका आहे उहो ज़ेवर आहे इंसान जो, ऐं तालीम वारे पासे जेको आहे बहितरी में उहो तालीम ते कमु करण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत खे हाणे सिंध हुकूमत जो जेको आहे थोरो कमु नज़र अचे पियो तालीम ते, अलाह कंदो इहा कंटिन्यू रहे त इंशाल्लाह। यार मां त सोचींदी आहियां त दुनिया ॾिसो किथां खां किथे पहुची वई आहे। असां वटि कुझु
मोबाइल स्कूल्स हुजणु खपनि, जेके वैन्स हुजणु खपनि, जेके उनमें ॿारनि खे जेको आहे पढ़ायो वञे, कुझु अहिड़ी फैसिलिटीज़ हुजनि जीअं ॿाहिरनि मुल्कनि में उते जेको आहे इलाहियुनि जाइनि ते मां अहिड़ियूं वीडियोज़ ॾिठियूं आहिनि, अहिड़ा फुटेजिस मां ॾिठा आहिनि जिथे उन्हनि खे बाक़ाइदा हर शइ प्रोवाइड कई वेंदी आहे, बाक़ाइदा वैन्स हूंदियूं आहिनि जिते उहे वञी करे ॿारनि खे पढ़ाईंदियूं आहिनि। सहूलियतूं न आहिनि न, जॾहिं हिननि जी हर साल रिपोर्ट ईंदी आहे इन्हनि पंहिंजे इन्हनि इदारनि जी, RSU थियो, मॉनिटरिंग एंड एवल्यूएशन थियो, उन्हनि जी रिपोर्ट ॾिसी तव्हां हैरान थी वेंदो त सिंध में छा वाक़ई अहिड़ी सूरत हाल आहे किथे वॉशरूम न आहिनि, मतिलबु उहो हज़ारनि जी तादाद में, किथे चार दीवारी कोन्हे, किथे वरी उते इलेक्ट्रिसिटी मतिलबु बिजली जी जेका उहा कोन्हे सहूलियत, त किथे वरी जेका उहे इमारतूं न आहिनि, त उते कमु करण जी ज़रूरत आहे। हाणे बि न बोर्ड जे करे तक़रीबन 12,000 स्कूल उहे तबाह थी विया। 12,000 स्कूलनि में किथे मतिलबु उन्हनि जूं इमारतुनि खे नुक़सानु थियो, फर्नीचर तबाह थी वियो। त ऐं ॿियो वरी स्कूलनि में जेका आहिनि उहा हिकिड़ी एब्सेंट वारो बि रहियो आहे हिकिड़ो इशू। उस्ताद जेके आहिनि उहे उनजी लाइ बायोमेट्रिक जो निज़ाम बि जेको आहे उहो आयो, पर बायोमेट्रिक वारो निज़ाम उहो नाकाम वियो हिननि जो। त उन जे करे हाणे वरी नओं हिकिड़ो सिस्टम आणनि था उहो ऐप जे ज़रिए, त उन जे ज़रिए जेका आहे उहो इन्हनि जी हाज़ुरी यकीनी बणाइजे। पर उहो इशू अञा ताईं आहे, मतिलबु वॾो इशू आहे। हाणे बि उन्हनि कार्रवाई करे तक़रीबन अकबर लिगारी जेको आहे 2,000 उस्तादनि खे शोकास ॾिना आहिनि। उहे बि अदालत में, मतिलबु अदालत इन्हनि खे चए तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयो ऐं तालीम खे बहितर कयो, वधि में वधि जेको आहे। पर उहा बहितरी जॾहिं अचे बजट में तव्हांखे इहा हिननि जी बहितरी नज़र ईंदी। स्कूल बि खुलियल मिलंदा। असल में माज़ी में ईअं थियो हुयो जो स्कूल जेके आहिनि उहे ईअं बसि खोलिया विया, उहे हाणे स्कूल जेके आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। माना उन में वाड़ा ठहियल हुया, उताकूं ठहियल हुयूं, ॿारड़ा कोन हुया माज़ी में। स्कूलनि में असल में तालीम ते माज़ी में कमु न थियो आहे। त पोइ ईअं माज़ी में न थियो आहे त हाणे हाल में छा थींदो, मुस्तक़बिल छा हूंदो असांजो? ॻाल्हि त इहा बि आहे न, सोचण वारी ॻाल्हि आहे। इहो एॾो वॾो टॉपिक आहे, जेकॾहिं इन ते असां ॻाल्हाइण जे कॾहिं वेहूं त शायदि प्रोग्राम जो टाइम बि घटि लॻे। बिल्कुलु। असल में हाणे हिननि जेको आहे 50,000 जे लॻभॻि उस्तादनि खे भर्ती करणु फ़ैसिलो कयो हो। तक़रीबन उन में भर्ती वारो अमल त अञा जारी आहे। IBA टेस्ट पास जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 30,000 जे लॻभॻि हिननि भर्तियूं बि कयूं। उहे भर्ती कनि जेके ट्रेनर्स न हुजनि, जेके बाक़ाइदा पढ़ियल हुजनि ऐं उन्हनि खे ख़बर हुजे त असांखे अॻिते ॿारनि खे छा पढ़ाइणो आहे। न त हींअर इहा बि ख़बर पवंदी आहे ट्रेनर्स जेके आहिनि उहे अची करे ॿारनि खे पढ़ाईंदा, पोइ छा पढ़ाईंदा उहे? न, हींअर जेका भर्ती थिए पई उहा सुठी, मतिलबु नौजवान त माना काफ़ी आया आहिनि। ऐं माज़ी में त ज़ाहिर आहे गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियूं ऐं बाक़ाइदे सां ईअं मतिलबु पर्ची ते लिखी करे उस्तादनि खे जेको आहे भर्ती कयो वियो। माण्हू त रोज़गार जो मतिलबु उनखे इन जो लाइसेंस हुजणु घुरिजे। बिल्कुलु सही। तव्हांजे लाइ जेको आहे हिकिड़ी कॉल आहे, मां चाहींदसि तव्हां पाण उन्हनि सां ॻाल्हायो ऐं उन्हनि जो तारुफ़ बि करायो। तव्हां सुबुह जी चांहि किथे पीअंदा आहियो? मुंहिंजे ख़्याल में सुबुह जी मां पंहिंजो सिंध सेक्रेटरीट वेंदो आहियां ऐं पहिरियों ऑफिस जेका आहे मुंहिंजी चीफ सेक्रेटरी ऑफिस में वेंदो आहियां, उते पीअंदा आहियो? हा, उते ई दोस्त आहे मुंहिंजो। ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम फरद भाई। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अलाह जो शुक्र आहे। तव्हां ठीकु आहियो? ख़ैर ख़ैर। सभ खां पहिरीं त मां चवंदुसि त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मां KTN जे प्रोग्राम में वेही सिंध गवर्नमेंट जी तारीफ़ करे रहिया आहियो ऐं तालीम खाते खे डिफेंड करे रहिया आहियो। इन लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। भाउ तव्हां तारीफ़ त सम्झो था। न बिल्कुलु सकीर जान जो तारीफ़ करे रहियो आहे नईं भर्ती जी, त यकीनन नयूं भर्तियूं मेरिट ते थियूं आहिनि। सही। ऐं सकीर जान जो बिल्कुलु सही चयो आहे। इंशाल्लाह अॻिते जेको अमल बि सुठो थिए। सुबुह जो जॾहिं मां वेंदो आहियां त पहिरीं जेके चांहि उहा फरत वटि पीअंदो आहियां। उते अख़बार बि ॾिसंदा आहियूं, पोइ डिस्कस कंदा आहियूं पाण अख़बारनि ते कहिड़ियूं ख़बरूं लॻल आहिनि ऐं छा थियणु वञी रहियो आहे उन ते अपडेट वग़ैरह पंहिंजो फरत भाई खां वठंदो आहियां। फरत तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं उहो मतिलबु हिकु त चीफ सेक्रेटरी जो तर्जमान बि आहे, डिप्टी डायरेक्टर बि आहे, मतिलबु सुठनि तर्जमाननि में आहे। त उन सां ॿियो फर्स्ट में पहिरीं मुंहिंजो दोस्त आहे, पोइ ज़बरदस्त दोस्त आहे। त पोइ दोस्त खां पुछंदासीं त सग़ीर जे बारे में असांखे कुझु ॿुधायो। हूअं त असांखे ख़बर आहे त सग़ीर ॾाढो सुठो रिपोर्टर आहे, ॾाढो सुठो इंसान आहे, पर दोस्त कीअं आहे? न, दोस्त सग़ीर रिपोर्टर खां वधीक बहितरीन दोस्त आहे। एतिरो सुठो रिपोर्टर न आहे जेतिरो सुठो दोस्त आहे। अच्छा, इहो कॉम्प्लीमेंट आहे? न, इहा रियलिटी आहे। रियलिटी आहे। सही सग़ीर में मूंखे बिल्कुलु हिकिड़ो बहितरीन दोस्त मिलियो आहे।
सही ऐं सगीर इत्तेफ़ाक़ सां आहे बि मुंहिंजे एरिया जो ई, मुंहिंजे ॻोठ जी साइड जो ई अच्छा आहे, अच्छा सही मेरठ साइड जो। सही तो सगीर जो बेहतरीन रिपोर्टर भी आहे। उन खां अलावा सगीर खे मां कंग्रेचुलेशन कंदुसि, नई नई कार हलाइण बि सिखी आहे। हाँ सवेर ॿुधाए रहिया पंहिंजो एक्सपीरियंस। मां हिननि खे इहो ई चयो बसि पंहिंजी लेन में रहिजो, ॿियो की हेॾे होॾे न थिजो। हाँ ऐं उनजो इत्तेफ़ाक़ उस्ताद बि आऊं ई आहियां। अरे माशाल्लाह। इन लाइ लेन में रहण वारी ॻाल्हि ते मूंखे यकीन न आहे त लेन में हूंदो या न हूंदो, कार हलाए वेंदो इंशाल्लाह। छो जो हिते लेन्स भी खबर न पवंदियूं न, कराची जे रोड्स जा लेन्स भी असांजा खबर कोन्हनि, बस लेन कहिड़ी आहे, मोटरसाइकिल लेन कहिड़ी आहे, कार लेन कहिड़ी आहे, इहा भी खबर कोन्हे हिते। बस फिलहाल हे मिडिल लेन ते हलाइण गाॾी सिखी आहे, इंशाल्लाह फास्ट ट्रैक ते भी हलाए वेंदो। इंशाल्लाह। अच्छा सगीर चांडे हिकिड़ो ॿियो दोस्त भी मूंसां गॾु वेठो आहे, तव्हां इजाज़त ॾियो त मां उन जे बारे में। जी जी बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आतिफ बिगो ॻाल्हायां पियो। जी जी वाह। अॼु ख़बर पई आहे त तव्हां जेको सो सगीर खे विहारियो आहे कार्रवाई करण लाइ। जी जी जी। उहा कार्रवाई असां छो हमेशा हे करे वेंदो आहे सिंध गवर्नमेंट जा, असां सिंध गवर्नमेंट जा रिप्रेजेंटेटिव आहियूं, तो अॼु असां हिन सां कार्रवाई कंदासीं। ज़बरदस्त। छा चवणु चाहींदव सगीर जी कार्रवाई जे बारे में? कार्रवाई करण खां पहिरीं ज़ाहिर आहे जंहिं शइ जे लाइ हुन ऑलरेडी असांखे ज़हनी तौर ते तयारु कयो हुयो त तव्हांखे कुझु ॻाल्हाइणो बि आहे, जी तो मुंहिंजे ख्याल में असां उन ते ॻाल्हायूं। मज़ाक हटी करे सगीर जेको आहे मुंहिंजे कुझु उन्हनि दोस्तनि में उनजो शुमार थिए थो जिन खां मूंखे हमेशह कुझु न कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। ऐं सगीर में हिकिड़ी शइ मां ॾाढी ज़बरदस्त ॾिठी आहे, उहा इहा आहे त हू जेतिरी महिनत करे थो उन पंहिंजे महिनत जे रिस्पॉन्स में हमेशह मुतमइन रहंदो आहे। बहुत सारा माण्हू हमेशह असांखे आम तौर ते मिलंदा आहिनि अहिड़ा जेके सदाईं मुंतशिर हूंदा आहिनि, उनखे लॻंदो आहे त हू जेको कुझु करे रहिया आहिनि ऐं फीडबैक में उन्हनि खे घटि मिले थो या ओतिरो शायदि मिली बि रहियो हूंदो आहे, पर उन शइ खे हू पाण ख़ुदि रिकग्नाइज़ न करे सघंदा आहिनि, पाण न सम्झी सघंदा आहिनि त छा हे जेको असां पंहिंजे महिनत जे सिले में हासिल कयो आहे इहो पूरो आहे या न आहे। सही। हर को माण्हू बसि कॉम्पिटिशन में भॻो भॼंदो पियो आहे। सही। सगीर में इहा शइ ॾिठी आहे त हू जेतिरी बि महिनत करे थो या पंहिंजे कम सां ख़ासि तौर ते जेको उनजो जर्नलिज़म वारो आहे उन में हू रिस्पॉन्सिबल त आहे, ठीकु आहे, पर उन में हुनखे जेको वोट मिले थी या जेको कमु हू करे रहिया हू इत्मीनान कॾहिं हुनखे शिकवा कंदे न ॾिठो आहे त मूंखे जंहिं इदारे लाइ मां कमु थो कयां मूंखे हुन खां बि माण्हुनि खे हमेशह भले केतिरो बि पंहिंजो इदारो सपोर्ट करे पर हमेशह हुनखे कुझु न कुझु शिकवा ऐं शिकायत हूंदी आहे। सही। सबबु इहो हूंदो आहे त इंसान असल में पंहिंजे पाण खे इत्मीनान में रखी न सघंदो आहे। सगीर में इहा क्वालिटी आहे त हू रखे थो पंहिंजे पाण खे इत्मीनान में। बाक़ी त ॿियूं खोड़ सारियूं कारवायूं आहिनि। मां सगीर जी शाइरी ख़बरनि ते हमेशह शाइरी बि कंदो आहियां। अच्छा। ऐं उन ते हिकिड़ा इंट्रस्टिंग तबसरा बि असां अक्सर व्हाट्सएप ते उनखे मोकिलींदा रहंदा आहियूं ख़बरनि जे हवाले सां। सही। जॾहिं बि तनक़ीद कंदो आहे त माण्हू चवंदो आहे तव्हां असांखे कमु करणु न ॾींदव, तव्हां असांखे गवर्नमेंट खे कमु करणु न ॾींदव। सही। ऐं साईं सरदार शाह जो तर्जमान भी आहे, मतलब तालीम वारे पासे का। अच्छा अच्छा सही। पार तालीम ते ॻाल्हायूं पिया। सही। बस सर तव्हांखे रिक्वेस्ट आहे त असांजी सिंध में जेको तालीम जो जेको सिस्टम आहे उनखे बहितर खां बहितरीन कयो वञे। हा मां ॾिसो इन शइ जो फ़ाइदो वठंदुसि सगीर जो हुजण जो, तव्हांजे प्रोग्राम में शामिल थियण जो फ़ाइदो। ॾिसो कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिन जो असां मालूमात इल्मु न हुजण जे करे फ़ाइदो न वठी सघंदा आहियूं। सही। मां तव्हांखे अहिड़ो मिसाल थो ॾियां त सिंध जी यूनिवर्सिटियुनि में चाहे उहे प्राइवेट हुजनि या पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ हुजनि, हर यूनिवर्सिटी में सिंध गवर्नमेंट 200 शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾिए थी, उहा बि फुल पेड। शायदि अगरि तव्हां हीअ ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी रहिया हूंदा त अलाए केतिरा माण्हू जॾहिं ॾिसी रहिया हूंदा हींअर जिन खे पहिरियों दफ़ो इहो ॻाल्हि ॿुधण में आई वेंदी हिकिड़ी प्राइवेट यूनिवर्सिटी में बि पढ़ी सघे थो। माना हिकिड़ो को ॿारु ख़्वाबु ॾिसे त मां कराची जे ज़ेडिस्ट में पढ़ां ऐं उहो बि मूंखे केरु सपोर्ट करे त सिंध हुकूमत उनखे स्पॉन्सर करे थी ऐं उहो शागिर्द पढ़ी सघे थो। सिर्फ़ु छाजे करे तव्हांखे असांखे ख़बर न आहे छाकाणि असांजी प्रायोरिटीज़ न आहिनि, अवेयरनेस कोन्हे का एतिरी। हा ऐं अवेयरनेस जे लाइ केरु किरदारु अदा कंदो आहे? तव्हां मीडिया जा इदारा जेके आहिनि अगरि उनजी प्रायोरिटी ते सिर्फ़ु इहो ई हुजे त असांखे गवर्नमेंट जे ख़िलाफ़ थी ॻाल्हाइणो आहे या उनजी सिर्फ़ु नेगेटिव पहलुअनि खे उजागर करणो आहे त पोइ ॻाल्हि न ठहंदी न। कुझु असांखे एडुकेट करण सां गॾु इन्फॉर्म बि करणु घुरिजे। पर सर सॉरी टू से मां हिकिड़ी ॻाल्हि ते ज़रूरु चवणु चाहींदसि, असांखे नेगेटिव ई ॻाल्हियूं अॼु ॾींहं ताईं नज़र आयूं आहिनि।
पॉजिटिव भी नज़र ईंदियूं आहिनि पर घटि नज़र ईंदियूं आहिनि पॉजिटिव, जेका हींअर तव्हां सां ॻाल्हि शेयर कई मां एप्रिशिएट करणु चाहींदसि तव्हांखे हिन ॻाल्हि ते, ऐं छो जो तव्हांजे ज़रिए असांखे इहा ॻाल्हि ख़बर पई आहे, हालांकि मुंहिंजे इल्म में बि इहा ॻाल्हि न हुई। सॼे जेका महिनती माण्हू जेके आहिनि उहे इन कम ते बि जेके लॻाइजनि न त उहो ॾाढो असांखे सुठो रिस्पॉन्स। न सर, मां तव्हांखे हींअर ऑन एयर इनवाइट थी कयां, मां तव्हांखे इन्विटेशन थी ॾियां पंहिंजे शो में, त तव्हां असांजे शो में अचो ऐं असां तालीम ते ॻाल्हायूं। जी हा इंशाल्लाह कुछ अहिड़ी शयूं आहिनि जेके ॿुधाइण असांजे लाइ ॾाढो लाज़मी हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सर, मां चाहींदसि तव्हां केॾी टाइम कढो ऐं असांजे शो में अचो। ज़रूरु ज़रूरु इंशाल्लाह। थैंक यू सर, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह, ये त ज़बरदस्त ॻाल्हि सर कई असांखे, मतिलबु उमेद न हुई एतिरी। ॿई मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि ऐं पोइ इहे जेके आहिनि मतिलबु हिकिड़ो सरदार शाह जो डिप्टी डायरेक्टर आहे तर्जुमान जंहिंखे चऊं, ऐं ॿियो चीफ सेक्रेटरी जो तर्जुमान आहे फरहद जाबरी ऐं आतिफ़ विग्यो। ॿई मज़ाक मस्तियूं कंदा रहंदा आहियूं, उनखां अलावा कॾहिं तनसब बि कंदा आहिनि त तव्हां नेगेटिव लिखंदा आहियो, पर असल में तालीम ते हाणे सुठो कमु थिए पियो। माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे, ॿुधी करे सुठो थो लॻे। हालांकि जीअं सर ॻाल्हि कई त इहा मतिलबु मूंखे पाण खे बि इहा ख़बर कोन्हे, केतिरा माण्हू हूंदा उन्हनि खे बि ख़बर न हूंदी, पर इहा अवेयरनेस ॾियणु घुरिजे न। जीअं असांजो हाणे कमु आहे, असां हिते वेठा आहियूं, तव्हां कमु कयो था, तव्हां अवेयरनेस ॾेई छॾी, असां ॾेई छॾी पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू, त इहे इलाही शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे ॿुधाइणु घुरिजनि। बिल्कुलु, तालीम ते ॾिसो न, तालीम ते हाणे कमु थिए पियो, माज़ी में न थियो आहे हाणे, मतिलबु इन्हनि गोस्ट वारो हिननि त पंहिंजो तव्हां ॿुधाईंदुमि त गोस्ट वारो अञा ताईं हिन वटि आहे मौजूदु मामिलो, त गैर हाज़ुर रहनि था उस्ताद। सही, थैंक यू सो मच। जी सही, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो, छो टाइम घटि थियो आहे, मूंखे चवनि था त हाणे बिल्कुलु ख़ुदाफ़िज़ जो टाइम थियो आहे। त मां बसि इहो ई पैगाम ॾींदुसि त सिंध में जेको बि इदारा जेके जीअं मक़सद लाइ ठाहिया वञनि था, उन मक़सद लाइ उन्हनि खे इस्तेमालु कजे। कीअं मनपसंदि माण्हुनि जे उन्हनि खे नवाज़ण जे लाइ न ठाहिया वञनि। केतिरा ई अहिड़ा इदारा आहिनि त उहे मनपसंदि माण्हुनि जे लाइ ठाहिया वञनि था। ॿियो मां चवंदुसि त न्यूज़ तमामु बहितरीनु शोबो आहे ऐं उन पासे माण्हुनि खे अचणु घुरिजे। सही, थैंक यू सो मच। सही, तव्हां सां कचहरी करे ॾाढो मज़ो आयो, ऐं का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त हुनजे लाइ बिल्कुलु असां सॉरी न चवंदासीं, अहिड़ी ॻाल्हि न आहे, असांजो कमु आहे लेग पुलिंग करण जो। सो थैंक यू सो मच वंस अगेन, ऐं थैंक यू शोभी भाई, आपसे कल इंशाल्लाह मुलाकात होगी। और जो मेहराब भाई की जो रिक्वेस्ट थी वो आज हम पूरी नहीं कर सकेंगे, इंशाल्लाह कल हम उनको ये सॉन्ग सुनवाएंगे और उनकी रिक्वेस्ट हम कंप्लीट करेंगे। मेहराब आज जे लाइ माज़रत, जो टाइम घटि आहे, इंशाल्लाह सुभाणे तव्हांखे गानो ज़रूरु ॿुधाईंदासीं मोहम्मद रफ़ी जो। ऐं व्यूअर्स पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।